अस्सलाम वालेकुम। रंगन भरी शाम में मां तानी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? उमेद कयूं था त ठीकु हूंदो। ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असांजी इहा ई दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जी महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह हिक ॿिए जो ख़्यालु रखंदा कयो ऐं हिक ॿिए खे पंहिंजी दुआउनि में यादि रखंदा कयो। जीअं हमेशह मां चवंदी आहियां पंहिंजे इंट्रो में त जॾहिं असां हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा आहियूं त पोइ असांखे पंहिंजे सिर जे लाइ पाण दुआ करण जी ज़रूरत नाहे पवंदी, छो जो असां जॾहिं ॿिए जे लाइ दुआ कंदा आहियूं त ऑटोमेटिक असांखे उहा शइ मिली वेंदी आहे जेका असांजे दिलि में हूंदी आहे। सो बहरहाल हिक ॿिए खे पंहिंजे दुआउनि में यादि रखंदा कयो, सुठो सोचो, सुठो खाओ, सुठो पायो। सिचुएशन बहरहाल थोड़ी ॾुखी पई गुज़रे ओवरऑल लाइफ में जेको हिन वक़्तु टाइम आहे, पर वरी बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे इन सां गॾु ई हलणो आहे। ॾुख हुजे या सुख हुजे, छो जो वरी इहे ॿई ज़िंदगी जा हिसा आहिनि। ॾिसो ज़िंदगी जीअं आहे न, चवंदा आहिनि ज़िंदगी धूप और छांव। ज़िंदगी जेका आहे उहा उस वांगुरु बि आहे ऐं छांव वांगुरु बि आहे। असांखे सुठा माण्हू बि मिलंदा आहिनि ऐं असांखे ख़राबु माण्हू बि मिलंदा आहिनि, पर उहो असांजो पंहिंजो नज़रियो हूंदो आहे त असां कीअं था कंहिंखे कहिड़ी नज़र सां ॾिसूं। सो ज़िंदगी में अगरि ॾुख बि न ईंदा त माण्हू खे कीअं जेको आहे रियलाइज़ थींदो, कंहिंजो ॾुख असां कीअं महसूसु करे सघंदासीं। ऐं अगरि सुठा माण्हू ई असांजी लाइफ में हूंदा त पोइ असांखे ख़राबु माण्हुनि जी कीअं ख़बर पवंदी। सो इहे ॿई पार्ट जेके आहिनि उहे पार्ट ऑफ लाइफ आहिनि। असांखे ज़िंदगी में सुठा माण्हू बि मिलंदा आहिनि, किना बि मिलंदा आहिनि, ॾुख बि मिलंदो आहे, सुख बि मिलंदो आहे, उस बि मिलंदी आहे, छांव बि मिलंदी आहे, घणियूं सारियूं शयूं मिलंदियूं आहिनि। पर इंसानु जेको आहे न, हर लम्हे खे भले उहो आसानी सां गुज़ारे या ॾुखियो, पर वक़्तु जेको आहे कंहिंजे लाइ नाहे रुकंदो, वक़्तु गुज़री वेंदो आहे। सो हीउ वक़्तु जेको असांखे थोरो घणो ॾुखियो आहे, इनशाला इहो बि गुज़री वेंदो। ऐं मां पंहिंजे ड्रेस जे हिसाब सां ॿुधाईंदसि त मां रिपीट पई कयां कुझु ॾींहंनि खां कपिड़ा, उहो इन जे करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिचुएशन तव्हां ॾिसो पिया ऐं लॉकडाउन आहे त मार्केट्स में वञण बि ॾुखी ॻाल्हि थी वई आहे। ऐं 2-3 कलाकनि लाइ मार्केट्स खुलनि था, कुझु खुलनि था एरिया में, कुझु न पिया खुलनि इन जे करे। सो नो इशू। ऐं इन लाइ मां चयो त शेयर कयां त मतां ज़हन में हुजे त असां कपिड़ा जेको आहे रिपीट पई करे। पर जॾहिं वरी लॉकडाउन जो सिस्टम ख़तमु थींदो या ही कोरोना वारो, छो जो डपु बि पंहिंजी जाइ ते थोरो घणो लॻे थो न मार्केट्स में वञणु। ऐं यकीन कयो त असां जॾहिं खां कोरोना जो शो उथियो आहे त मां त कंहिं बि मार्केट में न वई आहियां, डपु लॻे थो पंहिंजी जाइ ते। बहरहाल अलाह साईं पंहिंजे अमान में रखंदो सभिनी खे। टॉपिक ते बि ॻाल्हाईंदासीं, को न को टॉपिक हूंदो आहे। हमेशह तव्हांखे असांजो टॉपिक जेको आहे उहो वणंदो बि आहे। असांजा व्यूअर्स, असांजा कॉलर्स सुठो ॻाल्हाईंदा आहिनि। अॼु बि मां इहो ई चाहींदसि त हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो ओपिनियन हूंदो आहे। जल्दी जल्दी सां कॉल कजो ऐं स्क्रीन ते असांजो नंबर अची रहियो आहे, कॉल मिलाइजो। अॼु असांजो टॉपिक आहे रिश्ता केतिरा इम्पोर्टेंस रखनि था असांजी लाइफ में, छो जो हर हिकु रिश्ते जी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी अहमियत हूंदी आहे। माउ पीउ जी पंहिंजी अहमियत आहे, भाउ जी पंहिंजी अहमियत आहे, भेण जी पंहिंजी अहमियत आहे, भाभी आहे उन जा ॿार आहिनि, भेणियूं आहिनि उन्हनि जा मुड़ुस आहिनि, वरी उन्हनि जा ॿार आहिनि। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी अहमियत आहे असांजे लाइफ में। सो रिश्ता असांजी लाइफ में केतिरा इम्पोर्टेंस रखनि था, असां छा उन्हनि सभिनी रिश्तनि खां सवाइ रही सघूं था या न। टॉपिक ते सुठे खां सुठो जेको ॻाल्हाईंदड़ हूंदो आहे, असांजा हर कॉलर जेके बि आहिनि उहो सुठो ॻाल्हाईंदा आहिनि। पर टॉपिक मां घणो कुझु आउं बि सिखी वठंदी आहियां, छो जो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो ओपिनियन हूंदो आहे ऐं हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो नज़रियो हूंदो आहे। हर कोई पंहिंजी ॻाल्हि शेयर कंदो आहे असां सां। सो बहरहाल घणो कुझु असांखे बि सिखण लाइ मिलंदो आहे। बहरहाल अॼु असां हिकिड़ो तमामु जेको आहे ख़ूब सीरत जेको आहे चवंदासीं, छो जो मां फस्ट टाइम उन्हनि सां मिली आहियां लाइफ में ऐं ॿुधो आहे नालो त घणे अरसे खां ॿुधंदड़ हुयसि, पर मुंहिंजी कॾहिं मुलाक़ात कोन थी। ऐं जॾहिं मां KTN जॉइन कई त हू KTN ते न हुया। सो बहरहाल असां बिना देरि इंट्रोडक्शन कराईंदासीं। हुनखे कंहिं इंट्रोडक्शन जी ज़रूरत कोन्हे। हिंद सिंध में माशाअल्लाह हुननि जो नालो आहे, तमामु सुठो नालो हुननि कमायो आहे। पंहिंजो नालो, पंहिंजे माउ पीउ जो नालो, पंहिंजे सिंध जो, पंहिंजे पाकिस्तान जो नालो हुननि रोशन कयो आहे। बेस्ट डायरेक्टर आहिनि माशाअल्लाह, खोड़ सारा एवॉर्ड हुननि खे मिली चुका आहिनि। ऐं ॿिया जेके आहिनि कहिड़ा कहिड़ा फ़न आहिनि उन्हनि वटि, किथे किथे उन्हनि कमु कयो, कहिड़े कहिड़े प्रोजेक्टनि ते कयो, खोड़ सारी कचहरी कंदासीं। असां वेलकम कंदासीं रंगन मेरी शाम में अली अकबर पठान साहब खे। अस्सलाम वालेकुम अली भाई। वालेकुम अस्सलाम। ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? ख़ैरियत? बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो? ऐं वॾी महिरबानी तव्हां टाइम कढी असां न तव्हांजी महिरबानी। मूं एतिरे अरसे खां पोइ वरी मां पंहिंजे उहो चवंदा पंहिंजे वरी पंहिंजे ॻोठ में आयो आहियां, पंहिंजे इलाइक़े में आयो आहियां, पंहिंजे चैनल ते आयो आहियां। 7 साल थी विया छॾे ॾिनो, त हाणे तमामु ख़ुशी थी आहे मूंखे, सुठो पियो लॻे मूंखे तमामु घणो। अच्छा अच्छा, वॾी महिरबानी। अच्छा, एतिरे अरसे खां पोइ वापसि थींदा आहियो न, वाक़ई में हिकिड़ी पंहिंजाइप जेको आहे महसूसु थींदी आहे, फील थींदो आहे अंदरां कुझु। हा बिल्कुलु। मां ईअं जीअं गेट सां मथे आयो हुउसि ऑफिस जे,
त जेके पुराणा कुझु दोस्त बचियल आहिनि हिते हू सभु मिलिया त तमामु घणी ख़ुशी थींदी आहे त हिकिड़ो तमामु वॾो 12 साल गुज़ारिया आहिनि त मूं ऐं 12 साल तमामु घणो अरसो हूंदो आहे। KTN जी शुरूआति खां वठी जॾहिं 2 कमरनि ते हिकिड़ो KTN हूंदो IH इंदिरा रोड ते, हुते खां वठी हिते जो सफ़र, पोइ हिते हिकिड़ो वॾो सफ़र 2013 ताईं कयो आहे। त घणी यादूं आहिनि, घणा वाक़ियात आहिनि ऐं घणो कुझु सिखियो आहे। ज़ाहिर असांजी हिकिड़ी अकेडमी हुई, शुरूआति हितां एज़ ए डायरेक्टर शुरूआति हितां थी आहे, त हुनमें घणो कुझु हूंदो आहे जेको इंसान खे यादि अची वेंदो आहे। त जीअं माण्हू हितां कॉरिडोर मां निकिरे त वापसि पुराणी यादूं शयूं दिमाग़ में अचनि थियूं। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा अली भाई, जीअं तव्हां चओ त 12 साल हिकिड़ो वॾो अरसो आहे तव्हां हिते KTN खे ॾिना आहिनि। फर्स्ट प्रोजेक्ट तव्हांजो कहिड़ो आहे? मुंहिंजो फर्स्ट प्रोजेक्ट हिते हो क़िस्मत। अच्छा। ऐं 2003 में ई कयो मूं ऐं माशाल्लाह बेस्ट डायरेक्टर, बेस्ट सोप 6 अवार्ड मिलिया उन प्रोजेक्ट खे। छो त KTN जो पहिरियों सोप फर्स्ट इहो, ऐं पहिरें सोप खां अलावा फर्स्ट फैमिली प्रोजेक्ट हो, छो त हू बिल्कुलु हिकिड़ो सिंपल हिकु स्टोरी हुई ऐं फैमिली सब्जेक्ट, तो इन करे बि तमामु घणो पसंदि कयो। फर्स्ट टाइटल मूं हुनमें मुतारिफ़ करायो त OST जेके चवंदा आहियूं असां, उहो असां मुतारिफ़ करायो हुन ड्रामे खां। ऐं मां न हुउसि एज़ ए डायरेक्टर, राइटर फराद न हो हुनमें, पर अल्लाह ताला इज़त ॾिनी, बेस्ट डायरेक्टर जो बेस्ट सोप जो अवार्ड मिलियो। पूरे प्रोजेक्ट के 6 अवार्ड मिलिया उनके। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा फर्स्ट जेको आहे राइटर जो बि फर्स्ट हुयो, तव्हांजो बि फर्स्ट हुयो, ओवरऑल मतलब काफ़ी जेके शयूं उन में फर्स्ट टाइम कयूं पियूं। जी बिल्कुलु। जॾहिं फर्स्ट टाइम तव्हां एॾो वॾो प्रोजेक्ट खणी KTN ते अचो पिया, छा तव्हांजो फीलिंग्स हुयूं त असांखे मोट मिलंदी, छा थींदो छा न थींदो? असल में मां उन टाइम PTV से तालुक़ हो, उन टाइम को चैनल कोन हो, प्राइवेट चैनल आया कोन, त मूंखे मुंहिंजा मोहसिन आहिनि सईद यार मोहम्मद शाह साहब जामोट, जेके आर्टिस्ट बि आहिनि सिंधी जा, उन्हनि मूंखे ॿुधायो त KTN आयो आहे त तूं वञी मिल मुंहिंजे नाले सां। त मां फर्स्ट मुलाक़ात मुंहिंजी अतर काज़ी साहब सां थी। अच्छा। ऐं मुंहिंजो को ॿियो प्रोजेक्ट हो, मां हिकिड़ो हॉरर टाइप जो हिकिड़ो प्रोजेक्ट हो मुंहिंजो, मां चयो अतर साहब सां मीटिंग थी, मुंहिंजो सर मां इहो त करणु चाहियां, त हुननि सां हिकु 10 मिनट जी मीटिंग हुई, पर 2 कलाक ते मीटिंग हली वई, एतिरी डिस्कस थी। त हुन चयो यार तूं ही छॾे ॾे, तूं को ॿियो फैमिली प्रोजेक्ट ॾे मूंखे। अच्छा। मूं चयो ठीकु आहे सर। त पोइ फराद कैमखानी खे बि इन थियणो हुन ॾींहंनि में नओं हो, त हुनजो हिकिड़ो सब्जेक्ट हो क़िस्मत जे नाले सां। पोइ हुतां शुरूआति थी, पोइ मुश्किलात हर शइ हूंदियूं आहिनि, पर अल्लाह ताला शुक्र कयो घणी इज़त ॾिनी। ऐं हुन खां पोइ वॾो सफ़र तइ कयो 2003 खां वठी 2 खां वठी 13-14 ताईं वॾो सफ़र हो। अच्छा फर्स्ट टाइम जॾहिं तव्हां KTN ते आया हुआ त तव्हांजे माइंड में, जीअं तव्हां चओ त मां हिकिड़ो हॉरर वारो खणी आयो प्रोजेक्ट, त मूंखे ही करिणो आहे, ठीकु आहे। उनखां पोइ 12 साल तव्हां पहिरियां मतिलबु इहो हुयो त मां हिते रहिजी वेंदमि ऐं 12 साल हिते मां कमु कंदमि, एॾा वॾा वॾा प्रोजेक्ट मां ॾींदमि? असल में मां तमामु सिंपल माण्हू आहियां। मूंखे जॾहिं फर्स्ट प्रोजेक्ट कयो त मूंखे अतर साहब ऐं जेके ओनर हुआ हिते, जेतिरा बि सपोर्ट हुआ, नूर साहब जेतिरा बि हिते जा हुआ, हुननि मूंखे तमामु घणी सपोर्ट कई। सची ॻाल्हि ॿुधाए, इहो न चयो त यार हिकिड़ो ॿियो माण्हू आहे या मुंहिंजी ज़बान कोन्हे या अहिड़ी का बि कोन, त एतिरी मोहबत मिली त पोइ हुन प्रोजेक्ट खां पोइ मूं वापसि वञण जो सोचियो ई न कॾहिं। ऐं माशाल्लाह मूं तमामु वॾा वॾा प्रोजेक्ट तइ कया, ऐं बसि 12 साल तमामु घणा, पोइ नया असांजा घणा शागिर्द अची विया, घणा टैलेंट अची वियो। त हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे त पोइ पंहिंजी सीट माण्हू छॾे थो, त ठीकु आहे हिकिड़ो टैलेंटेड ॿियो अची वियो आहे, त इन करे पोइ असां पंहिंजी जाइ छॾी, असांजी जाइ ते तमामु सुठा टैलेंट अची विया। सही। अच्छा सर, इन खां पोइ तव्हांजो जेको प्रोजेक्ट हुयो उहो हुयो रिश्तनि जी कहाणी। उहो उनजी कहिड़ी नोयत ते बिल्कुलु डिफरेंट, उहो बि 3 भेणूं जेको यतीम थी वेंदियूं आहिनि फर्स्ट, ऐं 3 भेणनि जी त हिकिड़ी अॼुकल्ह जी ज़िंदगी में जेके 3 छोकिरियूं घर में आहिनि ऐं हुनजो को वारिस कोन्हे, को वॾो कोन्हे, त कहिड़ी मुश्किलात थी अचनि। त शबनम नवाज़ हिकिड़ी तमामु सीनियर आर्टिस्ट आहे PTV जी, हू हुनमें वॾी हुई, 2 कैरेक्टर ॿिया हुआ, तमामु सुठो प्रोजेक्ट हो बि, मुंहिंजी लाइफ जो सुठो प्रोजेक्ट हो बि, छो त मां फैमिली प्रोजेक्ट जो वधीक क़ाइल आहियां। मतिलबु मां कॾहिं को मतिलबु क्लाशनकोप ऐं कुआड़ियूं इहे न कयूं आहिनि, त इन करे मुंहिंजो लाइफ जो स्टाइल होता है हिकु घर में वेठी मां भेण असांजी जेके ड्रामो ॾिसे थी, हू वधीक हुनखे लाइक़ थी करे जेको हुनखे पंहिंजी शइ नज़र अचे, त हू इन करे मां पोइ जेतिरा प्रोजेक्ट कया आहिनि हिते सभु फैमिली प्रोजेक्ट ई कया आहिनि। अच्छा, ऐं सुठी ॻाल्हि आहे त जॾहिं तव्हां जेको चवंदा आहिनि न त ड्रामा जेके आहिनि हक़ीक़तुनि ते ॿधल हूंदा आहिनि, तव्हां हक़ीक़त खे प्रायोरिटी घणी ॾींदव त उहो ड्रामो यकीनन जेको आहे उहो अॻिते ई वेंदो। बहरहाल मां इहो पुछंदसि एज़ अ डायरेक्टर, जंहिं सीनियर आर्टिस्टनि तव्हां सां कमु कयो आहे, इहो छोकिरियूं हुजनि छोकिरा हुजनि या ॿिए कंहिं उन्हनि जे हिसाब सां, तव्हांजो सभ खां तव्हांजी नज़र में सभ खां सुठो एक्ट कंहिं मतिलबु पंहिंजो निभायो, जंहिंखे तव्हां बार बार पंहिंजे ड्रामे में खणणु चाहींदा हुजो? ॾिसो
जेकॾहिं हीरो जी ॻाल्हि करे त हिकिड़ो नालो त मुंहिंजी छाप ते आहे, सभिनि खे ख़बर हूंदी हिते। हिकिड़ो हीरो हूंदो जेको मुंहिंजे हर ड्रामे में हूंदो, हुनजो नालो अरसलान दस्तगीर। हू दोस्त बि असांजो, पर अंडरस्टैंडिंग एतिरी हुई त घणो कमु कयो। बाक़ी फीमेल आर्टिस्ट सभु सुठियूं आहिनि, पर हिकिड़ी आर्टिस्ट मां अॼु बि चवां थो, मां हमेशह हुनजे लाइ कमेंट्स कया आहिनि त उन जहिड़ी मां आर्टिस्ट पंहिंजी सिंधी मीडिया में मूं कोन ॾिठी आहे। थी सघे थो उनखां वॾी सुठी आर्टिस्टूं हुजनि, पर मूंखे लॻे थो त मुंहिंजी लाइफ में सिंधी कैरियर में जेके सिंधी ड्रामा कया में रिहाना तबस्सुम जहिड़ी को आर्टिस्ट मूं कोन ॾिठी आहे। मां हमेशह हुनजे लाइ कमेंट्स कया आहिनि। अलाह ताला उनखे ख़ुशि रखे, हुनजो मसइलो थी वियो पुट जो, ऐं अॼुकल्ह हू कोन थी कमु करे, पर छा त एक्टर आहे उहो, छा त हुनखे ख़बर आहे की एक्टिंग जी। बाक़ी आर्टिस्ट घणियूं आहिनि माशाल्लाह, सभु अची, मां कंहिंजी बुराई न पियो कयां, पर हिकिड़ो कैटेगरी हूंदी आहे न, को 100 आहे त को 120 आहे, को ईअं कैटेगरी खां मथे आहे उहो। बाक़ी हुनमें तमामु घणी क्लास आहे, मतिलबु मां हुनजी तफ़सील नथो ॿुधाए सघां त हुनमें छा छा टैलेंट आहे। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा सर, शूट जे दौरान जीअं तव्हां रिहाना जी तारीफ़ कई माशाल्लाह एतिरी, ऐं हू सीनियर आर्टिस्ट आहिनि नो डाउट, ऐं डिज़र्व बि कनि थियूं, पर एज़ अ डायरेक्टर जॾहिं तव्हां उते कंहिं बि शूट ते आउटडोर वञो था या सिटी में ई हिते शूट आहे, त जेके प्रॉब्लम्स एज़ अ एक्टर खे ईंदा आहिनि त असां वञी पंहिंजे डायरेक्टर खे चवंदा आहियूं त भई असां सां हीअ प्रॉब्लम आहे, जॾहिं डायरेक्टर खे को मसइलो थींदो आहे त पोइ तव्हां कीअं हैंडल कंदा आहियो? अच्छा, पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजे कैरियर में जेतिरो मूं अर्सो KTN ते गुज़ारियो सिंधी मीडिया में, अलहमदुलिल्लाह मूंखे कंहिं बि तंग कोन कयो आहे। मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो तरीक़ो हूंदो हो, सभिनि खे ख़बर आहे त मां टीम खे पाण सां गॾु वठी हलंदो आहियां, चाहे उहो स्टैंड ENG जो छोकिरो छो न हुजे, चाहे उहो मेकअप वारो हुजे, चाहे आर्टिस्ट, हुनखे ख़बर आहे अली अकबर हिकिड़ो फैमिली मेंबर आहे, असांजो वॾो आहे, मां पंहिंजे हिसाब सां मैनेज कंदो आहियां। मुंहिंजी का बि शिकायत, का बि प्रॉब्लम चैनल जे प्रोडक्शन ताईं कोन आई आहे त ओनर वटि का ॻाल्हि वई हुजे त बाबा अली अकबर जी प्रोडक्शन ते इहो पियो थिए, मुंहिंजे टाइम ताईं त हीअ कॾहिं कोन थियो आहे। हाणे जी ख़बर कोन्हे मूंखे हिते, पर मुंहिंजे टाइम ताईं कॾहिं ईअं न हूंदो त को मुंहिंजे सेट खां को फ़ोन वञे, मां पाण हल कंदोसि उन शयुनि खे, ऐं कॾहिं प्रॉब्लम अलहमदुलिल्लाह कोन आहे असांखे। अच्छा, टाइम जा केतिरा पाबंद आहियो? टाइम जो मां सख़्तु आहियां, मां एतिरो सख़्तु हूंदोसि त कुझु आर्टिस्ट बाक़ाइदा रोइणु शुरू करे छॾींदो आहे, छो त मां नाइट शूट जो क़ाइल कोन आहियां। मां 9:30 बजे पैकअप कंदोसि, सुबुह जो टाइम खां मूंखे आर्टिस्ट सुबुह सभु टाइम खपंदा हुआ, राति जो 9 साढे 9 बजे, मां राति 12-1 बजे ताईं शूट करण जो क़ाइल कोन आहियां। मां पंहिंजो उर्दू साहित्य हींअर कमु पियो कयां, वॾा आर्टिस्ट आहिनि मूंसां गॾु, हुननि सां बि फस्ट मुलाक़ात में कमिटमेंट इहो हूंदी आहे त सुबुह 9:30 बजे अचो ऐं 9 साढे 9 बजे वञो। हा, टाइमिंग जो मां राति पंहिंजी हूंदी आहे, पंहिंजी फैमिली जी हूंदी आहे, तव्हांजी पंहिंजी पर्सनल लाइफ हूंदी आहे, त मां न रोज़ तव्हां 12-1 बजे शूट कयो, इहो अजीब थी वेंदो आहे। अच्छा, टाइम जो तव्हां माशाल्लाह एतिरा पाबंद आहियो, ऐं हिकु सुठी ॻाल्हि बि आहे त राति जो 9:30 बजे अगरि तव्हां जो कमु थी थो वञे, पैकअप थी थो वञे, तव्हां पंहिंजे घर वञो, हर कोई घर वञे, ठीकु आहे, पर को अहिड़ो आर्टिस्ट लाइफ में तव्हांखे मिलियो जंहिं ॾाढो तंग कयो हुजे? हिकिड़ो ई मुंहिंजो पंहिंजो दोस्त जंहिंजी ॻाल्हि पियो कयां, अरसलान दस्तगीर, जेको सभ खां मूंखे प्यारो ऐं हमेशह हुन मूंखे तंग कयो, छो त हैदराबाद में ईंदो, हुनजो मसइलो त हिते जो कोन्हे, हैदराबाद जो कोटड़ी जो आहे, त हू जॾहिं बि मतिलबु मुंहिंजी ॻाल्हि उनखे ख़बर हो त मां ईंदुसि, ॿ चारि दड़का ॾींदो, कुझु ॿुधाईंदो, चुप थी वेंदो पाणे, मतिलबु मुंहिंजी उनखे ख़बर आहे की मूंखे ॿुधणी आहे कुझु ॻाल्हियूं, बसि ठीकु आहे हिते, पर टाइम ते कॾहिं न अचिणो आहे। बसि हिकिड़ो वाहिद दोस्त हो मुंहिंजो जेको मूंखे तंग कयो, बाक़ी कंहिं बि तंग कोन कयो मूंखे। अच्छा, अरसलान भाई अगरि हीउ प्रोग्राम ॾिसंदो हूंदो त उन्हनि खे उहे यादूं जेके आहिनि उहे ताज़ा थी वियूं हूंदियूं त? हिकिड़ी यादि आहे मुंहिंजी, या त नूह राणी जो ज़िक्र अचे त पोइ तव्हांखे ॿुधाईंदुसि मां, तमामु वॾी यादि आहे हुनजी मुंहिंजी। अच्छा, उनजो ज़िक्र निकितो आहे त ॿुधाए छॾियो, छो जो नूह राणी ते हाणे त उन ते ईंदासीं असां। अच्छा, मुंहिंजो हिकिड़ो असूल हो त मां हर ड्रामे जो शूट मरी, इस्लामाबाद, अयूबिया, कालाम, ही मुंहिंजी आदत हुई, हर ड्रामे में हुते लाज़मी वेंदो हुउसि। त हाणे बर्फ़बारी जो टाइम हुजे, असां 3-3 फुट बर्फ़ हुते हुजे, मां पूरी टीम, फातिमा मंगी, अरूसा कुरैशी, अरसलान दस्तगीर, समर निज़ाम, आरफा मीर, जेतिरा सुठा आर्टिस्ट हिते हुन टाइम हूंदा हुआ, सभु असां अयूबिया शूट पिया कयूं। हुते बर्फ़बारी थी वई, उन्हनि जेको लोकल माण्हू चयो हा निकिरो हाणे हितां, बर्फ़ थी वेंदी, पोइ तव्हांजो मरी ताईं कोन पहुची सघंदो। मूंखे लालच हुई बर्फ़बारी मुंहिंजो शूट पियो कयां, पाण DOP बि हूंदुसि हुन टाइम, कैमरो बि मां पाण हलायां पियो, त टाइम ख़तमु थियो, असां ॿाहिरि निकितासीं, गाॾी ख़राबु थी वई, हाणे हेठि खाई, मथां बर्फ़बारी, तूफ़ान, ऐं अहिड़ी हालत थी वई त बाक़ाइदा हुननि जेके हुते 2-3 असां लोकल माण्हू चयो त यार हाणे बसि अलाह ख़ैर करे, हितां या त जानवर अची वेंदा आहिनि, चीता अची वेंदा आहिनि, या त हिते लोकल माण्हू अहिड़ा बि आहिनि जेको मारे सामान फुरी निकिरी वेंदा आहिनि। छोकिरियूं रोइनि पियूं पाण में, तौबा पियूं करनि, बाक़ाइदा इहो माफ़ी त मूं तुंहिंजी बुराई कई, अलाह माफ़ करे मूंखे, बाक़ाइदा माफ़ियूं, तौबा थी वई सभु शुरू। ऐं असांजो हिकिड़ो दोस्त हिते हूंदो आहे रिज़वान, उहो बि असां सां गॾु हूंदो, बाबा सफ़ा बसि अलाह अकबर जा नारा थी विया।
ॻाल्हि हिते ओनर ताईं पहुची, हुननि आर्मी वारनि सां ॻाल्हायो, हेलीकॉप्टर जी ॻाल्हि थी वई, हेलीकॉप्टर कीअं अचे हुते, बर्फ़ तूफ़ानी हू हले पई, तूफ़ान हले पियो, पोइ बड़ा वॾो मतिलबु मुश्किलनि सां को पुलिस वारा आया, कीअं असांखे हिकिड़ी सेफ साइड ते पहुचायो, हुते हिकिड़ो हॉरर फिल्मनि वांगुरु हिकु लालटेन खणी हिकिड़ो बाबो निकितो त को जॻह न आहे, मतिलबु उहो राति असां जेतिरा आर्टिस्ट मूंसां गॾु हुआ सभिनि खे हमेशह पूरी ज़िंदगी में यादि हूंदी त असां बसि मौत खां ईअं बसि टच करे वापसि आया आहियूं। मतिलबु पोइ सुबुह जो हिते काविश में अख़बारनि में ख़बरूं ऐं वॾो मतिलबु हू हिकिड़ो अच्छा हू त छोकिरियूं हुयूं ड्रजन पियो, मतिलबु तव्हांखे ख़ौफ़ थिए पियो और सिचुएशन अहिड़ी हुई? मूंखे सची ॻाल्हि ॿुधायां, मां वॾो यकीन रखंदो आहियां मौत ते, मुंहिंजो अक़ीदो आहे त अचणी आहे ऐं हाणे करोना हले पियो, ठीकु आहे, एहतियात करणु खपे, पर असां एहतियात कंदासूं त बची वेंदासूं, इहो किथे लिखियलु जो अलाह ताला जेको जेको ईमान इन ॻाल्हि ते आहे न त अलाह ताला असांजी पैदाइश खां पहिरीं मौत जो टाइम लिखियलु आहे, जेकॾहिं हीउ क़ुर में ज़िक्र आहे त पोइ ॻाल्हि ख़तम थी वई। हाँ एहतियात खां मना न आहे, एहतियात बिल्कुलु करणी आहे, बिल्कुलु टाइम त आहे न, मूंखे हुते लॻो जेकॾहिं मुंहिंजो हिते टाइम लिखियलु आहे त बसि पोइ ख़तमु आहे, ऐं न लिखियलु आहे त पोइ ऐं हुते सची ॻाल्हि सिर्फ़ु अरिड़हं माण्हू हुआसीं टोटल असां ग्रुप हो, हुनमें अरसलान ऐं मां इहे ॿ हुआसीं जेको हौसले में हुआसीं ऐं असां बाक़ाइदा होश में हुआसीं त असां कुझु कयूं पिया, बाक़ी सभु माशाल्लाह सभिनि खे लॻो त बसि हाणे ख़ासि कर जेके असां फीमेल आर्टिस्ट हुननि त बाक़ाइदा पंहिंजा सभु राज़ खोले छॾिया त मां तुंहिंजी ही बुराई कई, हुन चई मां तुंहिंजी ही बुराई कई, नाला न वठंदुसि हाणे मतिलबु बाक़ाइदा, ऐं जॾहिं बचिया सुबुह जो मुंहुं ॾुकाइनि पिया, यार सॼी ॻाल्हि ॿुधाए छॾी राति, हाणे छा कयूं? अच्छा इहे ॾिसो यादगार हूंदियूं, हा घणी यादगार शयूं, घणी यादगार, पूरी लाइफ यादि रहिजी वेंदियूं। अच्छा नूह राणी जो ज़िक्र हले पियो, तव्हां इहो वाक़ियो बि असांखे ॿुधायो, उहो ड्रामो छा ते ॿधल हुयो? नूह राणी जो मक़सद ई हिकिड़ी नूह जी स्टोरी हुई त हिकिड़ी यतीम छोकिरी हूंदी आहे जेको चाचो हुनखे पालींदो आहे ऐं कंहिंसां मोहबत थी करे ऐं पोइ शादी नथी थी सघे हुनजी कज़न सां, ऐं सॼी हुन टाइम नई कास्ट मूं घणी मुतारिफ़ कराई जेको हुन ड्रामे में आई, अरूसा कुरैशी फर्स्ट टाइम कमु कयो, फातिमा वॾो फर्स्ट कैरेक्टर कयो, अरसलान दस्तगीन जो पहिरियों सोप हो, ऐं इनमें घणा आर्टिस्ट आया, सदा भुट्टो हुन टाइम आई, ऐं अलाए केरु अली डॉक्टर अली काज़मी अॼुकल्ह प्रोड्यूसर आहे वॾो, हुन एज़ ए एक्टर घणो कमु कयो, यासिर शोरो हुन मां मुतारिफ़ थियो जेको अॼुकल्ह उर्दू में घणो कमु करे पियो, ऐं तमामु घणा नाला हुन ड्रामे मां मुतारिफ़ थिया आहिनि, छो त वॾो प्रोजेक्ट हो, फैमिली प्रोजेक्ट हो ऐं कंप्लीट फैमिली प्रोजेक्ट हो, जे घर जी स्टोरियूं हूंदियूं आहिनि उन हवाले सां, ऐं मूंखे तमामु घणी इज़त ॾिनी हुन प्रोजेक्ट, अॼु ताईं जेको मूंखे सुञाणप आहे या त क़िस्मत सां शुरू वारो प्रोजेक्ट, ऐं हुन खां पोइ नूह राणी, एतिरा अवार्ड मिलिया मूंखे नाला ई कोन था अचनि, माशाल्लाह बेस्ट सोप, अलाए बेस्ट एक्ट्रेस, सपोर्टिंग एक्टर, हुनमें घणा अवार्ड असांखे मिलिया माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा जेको जीअं तव्हां चयो त मुंहिंजो फर्स्ट जेको प्योरिटी हूंदो हीरो उहो अरसलान दस्तगीर हूंदो, अच्छा रेहाना तबस्सुम कंहिं बि वजह जे करे उहो छॾे वई, ठीकु आहे, उन खां पोइ सेकेंड में अगरि तव्हां हाणे को प्रोजेक्ट कयो त तव्हां कंहिंखे लीड कैरेक्टर ॾियणु चाहींदो? अच्छा पहिरीं ॻाल्हि त मां उहो ई मां हाणे ॾिसंदो आहियां कॾहिं कॾहिं केटीएन त हुनमें हाणे हिकु त आर्टिस्ट हू न रहिया आहिनि जेको 2013 ताईं 12 ताईं जेको मूंसां गॾु कमु कया, मूंखे शायदि इहो लॻे थो त हाणे हुननि मां मेल फीमेल में कोई हिकिड़ो आर्टिस्ट बि मूंखे नज़र नथो अचे, मूंखे कॾहिं कॾहिं उहो आरफा मीर नज़र ईंदी आहे ऐं बाक़ी मूंखे को अहिड़ो आर्टिस्ट नज़र न पियो अचे, त मां छा नालो वठां, मतिलबु नए आर्टिस्टनि में घणा आया आहिनि माशाल्लाह टैलेंटेड, पर मूंसां कमु कोन कयो आहे, त इन करे भई मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी ज़ाहिर मां जेकॾहिं वरी केटीएन ते को मूंखे टाइम मिलियो ऐं मां कॾहिं कयां त मां कोशिशि कयां त पंहिंजी पुराणी टीम मां खणा आर्टिस्टनि खे जेको कमु न पिया कनि या हाणे उर्दू साइड ते कनि पिया, त मां हुननि में खणा, छो त हुननि खे बि जॾहिं मूं छॾे ॾिनो त उन सभिनि तक़रीबन मीडिया छॾे ॾिनो। अच्छा सर उर्दू जी साइड बि कयो था, ज़ाहिर आहे सभु चैनल पंहिंजा आहिनि, को हू न आहे, उर्दू चैनल्स बि असांजा पंहिंजा आहिनि, सिंधी त असांजा पंहिंजा आहिनि ई आहिनि, उते कीअं थोरो चेंज आहे जीअं शूट्स दौरान या टाइमिंग जो को? न न उते अञा सस्ती आहे, अञा सस्ती उते बजट छो त वॾो हूंदो आहे, अच्छा प्रोडक्शन वॾी हूंदी आहे, त उन करे उन ते सख्ती बि एग्रीमेंट सख़्तु हूंदा आहिनि, पोइ उन हिसाब सां पोइ आर्टिस्ट बि उनजे पाबंद हूंदा आहिनि, उन शइ जा टाइमिंग जा उनजा पाबंद हूंदा आहिनि। अच्छा अच्छा सर डायरेक्शन खां अलावा तव्हां कॾहिं शौक़ु थियो राइटर थिया मां या सुठो जेको आहे? न मूं कैमरो त हलायो आहे तक़रीबन 8-10 साल एज़ ए डीओपी मां कैमरे ते रहियो आहियां, डायरेक्टर ऐं डीओपी, बाक़ी राइटर मुंहिंजो कमु कोन्हे, मां हा आइडिया मुंहिंजा घणा स्क्रिप्ट आहिनि जेको मूं हिते बि आदो आदा सां पाण चेंज कंदा हुआसीं, मतिलबु मूंखे उर्दू ड्रामा घणा ई आहिनि जेको असां सेट ते हूंदा आहियूं त असांखे लॻे थो ही ट्रैक ग़लति पियो वञे त हुते असां पाण चेंज करे वठंदा आहियूं, एतिरी अथॉरिटी हूंदी आहे असां वटि, हा त उहो असां पाण चेंज करे वठंदा, पर एज़ ए कंप्लीट राइटर मुंहिंजो ख़्यालु आहे जंहिंजो कमु हुजे उनखे करणु खपे। मां हाणे उर्दू ते बि सिर्फ़ु एज़ ए डायरेक्टर कयां थो, कैमरे खे हथु कोन थो हणां, छो जेको डायरेक्टर आहे सुकून सां हिकिड़ो कमु कंदो न,
इंसाफ़ तव्हां हिकिड़े कम सां करे सघो था हिकिड़े टाइम में त वधीक बहितर हूंदो आहे। अच्छा सर खां पुछंदासीं त एज़ अ डायरेक्टर जॾहिं राइटर हिननि वटि ड्रामो खणी ईंदो आहे या ॾिसींदो आहे त हीउ ड्रामो जेको आहे तव्हां डायरेक्शन में वठो त पोइ ही मेन शइ हुन में छा ॾिसी करे ऐं जेको आहे हुननि खे ओके कंदा आहिनि। पर कॉल आहे सर जे लाइ सरप्राइज़ कॉल आहे, ॾिसंदासीं त सर आवाज़ जेको आहे हुननि जो सुञाणे थो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा ठीकु आहियो? हेलो ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो? हेलो 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 आवाज़ अचे पियो? जी मां गाज़ी अहमद मां थो ॻाल्हायां। अली अकबर पठान सां ॻाल्हाइणो आहे। बिल्कुलु ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। असां त डायरेक्शन छो छॾे ॾिनी आहे? जी अदा। हेलो जी जी भाउ आवाज़ अचे पई? हा भाउ हाणे अचे थी पई आवाज़। तव्हां डायरेक्शन छो था कयो हाणे? यार डायरेक्शन बसि हाणे मूंखे कोई घुराए कोन थो केटीएम ते, मां छा कयां? अच्छा हाणे गाॾी जो टैक्स वेक्स त नथा पतो कयो न कंहिंखां? छा पिया चयो? मां त अली भाई खे चवां पियो गाॾी जो टैक्स वेक्स त पतो नथो करे या? अली रज़ा कटपर तू कुझु बि करे सॼी भाउ, तुंहिंजी आवाज़ सभिनि खां ख़बर पइजी वेंदी आहे अली भाउ। थोड़ी देर वो सही थी वेंदी आहे यार। हाँ हाँ ख़बर पइजी वेंदी आहे तुंहिंजी आवाज़ जी भाउ। अली रज़ा कटपर भाई क्या हाल है, कैसा है? भाउ ख़ुशि ठीक ठाक मज़े में। अली रज़ा मूंखे हमेशह हिकिड़ी ॻाल्हि में यादि ईंदो आहे, ख़बर आहे त भाउ कहिड़ी ॻाल्हि में यादि ईंदो आहे फ़ोन कंदो आहियां तोखे? गाॾियुनि जो रेट ऐं टैक्स पुछण जे लाइ। मां कॾहिं बि गाॾी वठंदो आहियां, कुझु हूंदो आहे न मसलो त माशाल्लाह अली रज़ा कटपर असां तमामु सुठो हीरो आर्टिस्ट आहे हिते जो ऐं तमामु घणो कमु कयो आहे। त हीउ माशाल्लाह गाॾियुनि जो कुझु कमु कंदो आहे त मूंखे हमेशह यादि ईंदो आहे तॾहिं जी गाॾी जो मसलो हूंदो आहे त फ़ोन कंदो आहियां त बोले हाँ क्या पूछना है, टैक्स पूछना है, गाड़ी पूछनी है। त बाक़ी तमामु सुठो असांजो दोस्त आर्टिस्ट ऐं तमामु घणो सुठो वक़्तु असां गॾु गुज़ारियो आहे अली रज़ा कटपर सां। बिल्कुलु सही। अच्छा अली रज़ा तव्हां छा चवंदव सर लाइ? सर लाइ छा चवंदुमि? जी अब सर जे लाइ चवण जे लाइ त मूं वटि घणो कुझु आहे। घणो कुझु असां सभु शेयर कयूं। हाँ बोल दे भाई, तेरा दिल कर रहा है बोल दे, मैं क्या बोलूं। मैं यार ॾाढो सुठो दोस्त आहे ऐं कमु अचण वारो आहे ऐं डायरेक्टर बि ॾाढो सुठो आहे। पर इहा ॿी ॻाल्हि आहे जो पहिरियों पठान हूंदो जेको सोणनि सोणनि छोकिरनि खे बि लिफ्ट कोन थो कराए। सही सही बिल्कुलु सही। हा नहीं असां लिफ्ट नथो कराए, बाक़ी हाणे माण्हू भलो आहे। अच्छा अच्छा कॾहिं सर सां ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां गॾिजी कमु कयो आहे, कॾहिं सर जा दड़का खाधा? दड़का बसि उहो इन हा दड़का खाधा आहिनि ऐं वाह जा खाधा आहिनि। हिन ॻाल्हि ते त असां शोर ॾाढो कंदा हुआसीं। अच्छा मतिलबु सेट ते ईंदा हुआ न त पोइ ही सभु दोस्त आहिनि त पोइ बसि मां शूट पियो कयां, कमरे में वेठा आहिनि खिलनि पिया शो। अच्छा मां कुझु बि चवां हिननि खे, केतिरो बि ॿुधाए छॾियां, मतिलबु कुझु बि चवां हिननि खे न फ़र्क़ु कोन थो पए, फ़र्क़ु कोन थो पए। वाह वाह असांखे फ़र्क़ु ई न पवंदो, असांखे असर ई न थींदो। वो भी चवनि था सर माना अली अकबर कंदो सदाईं हिकिड़ी टीम में कमु न त तक़रीबन सेम ऐं असां सभु जेके टीम में हूंदासीं त सभु असां पाण में दोस्त बि ॾाढा सुठा हुयासीं। सही हाणे हिक ॿिए सां मिलूं त पोइ हाणे साईं कचहरी किथे थी घटि थिए। बिल्कुलु सही बिल्कुलु सही। महिरबानी अली यार, थैंक यू भाउ। थैंक यू वेरी मच भाई, यू आर वेलकम। अल्लाह साईं ख़ुशि रखे। थैंक यू भाउ। थैंक यू ओके ओके थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं जेको आहे मतिलबु इहा ॻाल्हि ग़लति आहे न त रुॻो चवंदा आहिनि त मायूं मिलंदियूं आहिनि त उहे ई कचहरी में न न भाउ, ई जेको अली रज़ा, अरसलान दस्तगीर, हिकिड़ो शजी हूंदो हाणे उहो यूरोप में हूंदो आहे, हू ॿ टे ॿिया आर्टिस्ट हूंदा हुआ, ही जॾहिं गॾु थींदा हुआ त पोइ अच्छा दड़का ॾियां मां कुझु ॻाल्हियूं बि ॾियां न तॾहिं फ़र्क़ु कोन थो पए। मतिलबु अहिड़ी हालत हूंदी हुई त हिन ख़बर आहे अली अकबर आहे, ठीकु आहे 2 मिंट में सही थी वेंदो, बसि इहो हालत हूंदी हुई। अच्छा अच्छा ब्रेक जो बि टाइम थियो आहे, सर सां गॾु आहिनि, अञा खोड़ सारी कचहरी थींदी, तव्हां काॾे बि न वञिजो, वठो था ब्रेक खां पोइ वरी वेलकम बैक रंगन भरी शाम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था। अली भाई असां सां गॾु आहे ऐं असां सां हिकिड़ी कॉल बि आहे, असां सां कॉलर आहे कश्मीर खां सीरत। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कहिड़ा हाल आहिनि? मां बिल्कुलु ठीकु सीरत, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां। सीरत छा कंदी आहे? जी मां स्टडी कंदी आहियां, घर में ई आहियां हाणे। कहिड़ी क्लास में आहियो? जी अॼु मुंहिंजी प्यारी दोस्त क्या उनके विश करियो, उनके तरफां भी उन लाइ कोट सारी दुआएं तरफ से इनके हमेशा खुश रखे, आबाद रखे, सेहत वारी जिंदगी अता फरमाए। आमीन। जी मैं सॉन्ग ॿुधाईंदा, मां दिशा खे डेडिकेट कंदमि ख़ासि करे। बिल्कुलु ॿुधायो।
गुलाब जे गुलन जी आहे बरसात, खुशी हर पासे आहे, खुशियुनि जी रात, अची विया सभई महिमान, अल्लाह साईं क्या एहसान, असां तॾहिं महफ़िल सजाई आहे, अॼु बर्थडे शाज़िया जी आहे, वाह वाह अॼु वाह बर्थडे शाज़िया जी आहे, साल सॼी कंदा आहियूं बर्थ जंहिंजी प्यारी, याद या सोई सजे करे कीअं प्यारी आहे, घर सजे जी जान, अल्लाह साईं क्या एहसान, असां तॾहिं महफ़िल सजाई आहे, अॼु बर्थडे शाज़िया जी आहे, अॼु बर्थडे शाज़िया जी आहे। वाह 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 ज़बरदस्त। मई सीरत जेका तव्हांजी विश जेका आहे उहा शाज़िया ताईं पहुची वई आहे। थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं सीरत असांखे कश्मीर खां कॉल कई ऐं शाज़िया जी बर्थडे आहे। अली भाई असांजी रेगुलर कॉलर आहे शाज़िया, उन्हनि जी बर्थडे आहे त उन्हनि खे उन्हनि विश कयो आहे ऐं असांजे तरफ़ां असांजी पूरी टीम जे तरफ़ां शाज़िया हैप्पी बर्थडे टू यू ऐं हमेशह ख़ुशि रहो, आबाद रहो, जिथे बि हुजो। ऐं छोकिरियुनि खां त पंहिंजी उमिरि न पुछी वेंदी आहे, छो जो ॿुधाईंदी बि कोन्हे। अच्छा अली भाई खां असां पुछूं पिया त जेको को बि राइटर हिननि वटि को बि ड्रामो खणी अचे थो त मेन शइ हुन में कहिड़ी ॾिसंदा आहियो जो तव्हां पोइ ओके कंदा आहियो? कॉन्सेप्ट छा आहे न, पहिरीं ॻाल्हि त उहा आहे त आइडियो छा आहे उहो, ऐं पोइ इहो ॾिसणु लाज़मी आहे त जेको चैनल आहे हुनजी व्यूवरशिप कहिड़ी आहे, मर्द ॾिसण वारो वधीक आहे या लेडीज़ ॾिसण वारी ज़रूरत वधीक आहे, उन हिसाब सां हर चैनल जी हिकिड़ी पंहिंजी व्यूवरशिप आहे। सही। त मूंखे लॻंदो हो त KTN ते जॾहिं मां कमु दोस्त त मूंखे हमेशह लॻंदो हो त फैमिली प्रोजेक्ट बनिस्बत ॿियनि प्रोजेक्ट खां घटि आहिनि, सही। त मां उन ते वधीक ध्यानु ॾींदुसि। बाक़ी हाणे जेकॾहिं मां उर्दू चैनल ते आहियां त हुते हिकिड़ो डिपार्टमेंट आहे पूरो, हुनमें डायरेक्टर जी इंटरफेयर वधीक कोन हूंदी आहे। अच्छा। उहो पूरो हुते तक़रीबन को 8-10 फीमेल ख़वातीन वेठियूं हूंदियूं आहिनि, जेको हुनजो कमु ई इहो ई आहे त जेके स्क्रिप्ट कंदा आहिनि हुनमें छांटी कंदा आहिनि, हुनमें जेको बैलेंस हूंदो आहे उनखे पोइ अॻियां डायरेक्टर खे फॉरवर्ड कंदा आहिनि। फॉरवर्ड करे ॾींदा आहिनि। अच्छा मतिलबु फ़र्क़ु आहे काफ़ी न? हाँ फ़र्क़ु आहे, हाँ फ़र्क़ु आहे। अच्छा अच्छा जॾहिं तव्हां नवां हितां खां बैक थियो कंहिं ॿिए चैनल ते त तव्हांखे ज़ाहिर ॻाल्हि जी हाणे तव्हां चओ था फ़र्क़ु लॻो, पर मुश्किल पेश आई हुते फर्स्ट में? ॾिस मां 98 खां मीडिया में आहियां, मां PTV खां शुरूआत कई, उतां पोइ 5 साल गुज़ारे, 5 साल खां पोइ KTN आयो, त 5 साल जो हिकिड़ो वॾो अरसो मां हुननि सां गॾु कयोसि, त मूंखे फ़र्क़ु एतिरो कोन लॻो। हाँ जॾहिं मूं फर्स्ट प्रोजेक्ट 2013 में हम TV जो कयो त हिकिड़ो इहो चेंज ज़रूरु लॻो त हिकिड़ो माहौल हूंदो आहे, पोइ प्रोडक्शन जो फ़र्क़ु हूंदो शइ, हुनमें थोरो मामूली अंडरस्टैंडिंग में थोरो महीनो लॻी वेंदो आहे। बाक़ी त डायरेक्शन साॻी आहे, सही, जेको डायरेक्शन हिते आहे उते आहे, बस जेतिरी सहूलियत हूंदी जेतिरो बजट हूंदो हुन हिसाब सां थोरो प्रोजेक्ट वॾो थी वेंदो आहे, बाक़ी त कमु त उहो साॻियो आहे। अच्छा हिकिड़ो ॿियो बि प्रोजेक्ट हुयो KTN ते तव्हांजो ॾोहागण तमामु सुठो, मूंखे इंडिया मां कॉल ईंदी हुअसि, छो त हू उन टाइम इंडिया हाणे बि KTN जी माशाल्लाह हुते व्यूवरशिप आहे, उन टाइम तमामु घणी हूंदी हुई, त हू हिकिड़ो आइडियो मुंहिंजो टोटली हिंदू फैमिली ते, हुनमें सिर्फ़ु हिकिड़ो मुस्लिम कैरेक्टर सिर्फ़ु हिकिड़ो, बाक़ी टोटल हिंदू फैमिली जी स्टोरी हुई, त हुननि जा रस्मो रिवाज, शादियूं, शयूं, त हिकिड़ी शादी थींदी आहे, मालवी चन्ना हिकिड़ी आर्टिस्ट तमामु सुठी हूंदी हुई, जेके क़िस्मत मां फस्ट टाइम आंदो हिते, फस्ट प्रोजेक्ट खां पोइ डुहागन सेकेंड कयो मूंसां, त उहो हिकिड़ी शादी थींदी आहे, शादी जे हफ़्ते जे अंदरि हुनजे हस्बैंड जी डेथ थींदी आहे, त विधवा थी वेंदी आहे, त डुहागन चवंदा आहिनि हुनखे, मतिलबु मनूस चवंदा आहिनि डुहागन, त उहो हिकिड़ो दाग़ लॻी वेंदो आहे हुनजे मथां, पोइ यको कंटिन्यू हुनजे मथां ज़ुल्म ऐं वाइट साड़ी में ऐं सॼो सिलसिलो उन ते हो, ऐं तमामु सुठो प्रोजेक्ट, नॉमिनेशन थी ॿ दफ़ा, ऐं यादगार प्रोजेक्ट हो। उनमें असां फस्ट टाइम KTN जो को प्रोजेक्ट असां कालाम मरी साइड पे असां शूट करे आयासीं हुन टाइम। अच्छा अच्छा सर खां इहो पुछंदासीं, जॾहिं असां ज़ाहिर ॻाल्हि आहे पंहिंजो इर्द गिर्द जेको माहौल थींदो आहे उन ते ई ड्रामा ॿुधल हूंदा आहिनि, या प्योरिटी सर जी इहा ई आहे त जेके कहाणियूं घर में थियनि पियूं असली उहे ई जेको आहे ड्रामे जी सूरत में पेश करे ॾेखारियो वञे त वधीक सुठो हूंदो आहे, छो जो माण्हू हितां कुझु न कुझु सिखण जे लाइ मिलंदो आहे। बहरहाल असां इहो पुछंदासीं त जॾहिं हिंद के टाइप में जेके बि असांजूं रीतूं रस्मूं उहे ॿियूं आहिनि उन्हनि जूं ऐं असांजूं ॿियूं आहिनि, त उन में इन्हनि खे काई डिफिकल्टी का मुश्किल पेश आई करण में, पर जेको आहे कॉलर आहिनि, कॉलर सां ॻाल्हाईंदासीं, पोइ पुछंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदी केरु किथां खां भेण? बिल्कुलु ठीकु।
तबियत सही अथव? बिल्कुलु ठीकु। तव्हांजे साम्हूं नालो ॿुधाइजो पंहिंजो। मुंहिंजो कुर्सवा नालो आहे। अच्छा, इन जी माना छा आहे तव्हांजे नाले जी? कुर्सवा माना लक़ब। लक़ब, वाह वाह ज़बरदस्त। छा कंदा आहियो पाण? हाँ जी, पाण छा कंदी आहीं? छा था चओ? हेलो, मां चयो तव्हां पढ़ंदा आहियो, छा कंदा आहियो? मां पढ़दी आहियां, स्टडी कंदी आहियां। स्टडी कंदा आहियो, कहिड़ी क्लास में आहियो? मां मैट्रिक खां कॉलेज में आहियां। कॉलेज, अच्छा माशाल्लाह माशाल्लाह। प्रोग्राम ॾिसंदा आहियो? जी, शौक़ सां प्रोग्राम ॾिसंदा आहियूं माशाल्लाह। तव्हांजो इलाही प्रोग्राम बेस्ट आहे। महिरबानी। थोड़ो लाउडली ॻाल्हाइजो, तव्हांजो आवाज़ बिल्कुलु घटि पियो अचे। टीवी जो आवाज़ घटि आहे, मां ॿिए हंधि आई आहियां। अच्छा, न टीवी जो वॉल्यूम बंदि आहे, तव्हांजो पंहिंजो थोड़ो लाउडली ॻाल्हाइजो। ॿियो छा चवणु चाहींदो? टॉपिक ते ॻाल्हाईंदो? अॼु असांजो टॉपिक ॿुधो आहे? जी, मां टॉपिक न ॿुधो, रिपीट कयो। टॉपिक आहे त रिश्ता असांजी लाइफ में केतिरी अहमियत रखनि था। जी, रिश्ता भेण भाउ मिट माइट केतिरी अहमियत रखंदा आहिनि रिश्ता असांजी लाइफ में? थोरी एतिरी न जेतिरी पंहिंजा पीउ माउ रखंदा आहिनि त ॿिए न रखी सघंदा आहिनि। अच्छा, सही। पीउ माउ ज़ाहिरी ॻाल्हि आहे वधीक रखंदा आहिनि। ॿियनि रिश्तनि जी बि पंहिंजी जाइ ते अहमियत हूंदी है। थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग। अच्छा अली भाई, हमारे प्रोग्राम में जो भी कॉल करते हैं ना, उर्दू में भी मैं इसलिए थोड़ा बात करती हूँ क्योंकि उर्दू कॉलर्स भी हैं हमारे ना, थोड़ा समझ जाएं कि जब भी कोई कॉल करते हैं मैं उनको ये कहती हूँ टीवी का वॉल्यूम ना ऑफ रखें, क्योंकि थोड़ा कम्युनिकेशन नहीं हो सकती ना क्लियर। टॉपिक होता है हमारा कोई ना कोई। आज हमारा टॉपिक के किसी भी रिश्ते में, हमारे बहुत सारे रिश्ते हमारी लाइफ में, माँ बाप बहन भाई बीवी, तो सबसे ज्यादा जो इम्पोर्टेंस रखता है रिश्ता वो कौन सा है और रिश्ते हमारी लाइफ में कितने इम्पोर्टेंस रखते हैं? अच्छा, आप भी हाँ भले सिंधी में ॿुधायो, उर्दू में ॿुधायो जंहिंमें तव्हांजो दिलि चए। अच्छा, रिश्ता तमामु घणा अहमियत रखनि था, इनमें त का शक ई कोन्हे न। हर रिश्ते जी पंहिंजी अहमियत आहे। बिल्कुलु ठीकु आहे। माउ पीउ भेण भाउ इहे त उहे रिश्ता आहिनि जेको तव्हांजा पंहिंजा आहिनि। ठीकु आहे। हिकिड़ो 10 मतिलबु 2% शायदि हूंदो जेको इहे रिश्ता तव्हां सां सुठा न हलनि, न त इहे पंहिंजा रिश्ता आहिनि जेको हमेशह तव्हां सां गॾु हूंदा आहिनि। पर वधीक अहम रिश्ता हूंदा आहिनि ॿाहिरि जेको तव्हां ठाहींदा आहियो, जेको तव्हां हा जेको रत जा न हूंदा आहिनि ठाहींदा, उन्हनि जी अहमियत तमामु घणी हूंदी आहे। त हुननि में केरु तव्हां सां केतिरो मुख़लिस आहे, उनमें सभ खां वॾो रिश्तो दोस्ती जो आहे मुंहिंजे ख़्याल में। छो त हू रिश्तो अहिड़ो हूंदो आहे जेको मतिलबु सुठो दोस्त क़िस्मत सां मिलंदो आहे। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे। हाणे मुंहिंजे ज़िंदगी जा 2 दोस्त अहिड़ा आहिनि, बाक़ी सभु दोस्त आहिनि माशाल्लाह, मुंहिंजी सभिनि सां सुठी आहे। पर 1-2 दोस्त अहिड़ा आहिनि जेको मां शुरूआति खां कैरियर पंहिंजो शुरू कयां, तू अहिड़ा हूंदा हुआ त पंहिंजो ख़र्चो करे मुंहिंजे जेब में रखंदो यार, तू कराची जा रहा है तो ये रख अपने पास, तू तेरे पास ख़र्चा नहीं है। त मां नथो विसारे सघां। त हुन टाइम 500-1000 रुपया मुंहिंजे लाइ कहिड़ी अहमियत हूंदी हुई। त हू मुंहिंजे ख़्याल में अॼु ताईं उहो रिश्ता मुंहिंजे लाइ हमेशह अहम आहिनि। छो उन वक़्तु तू मूंसां एतिरा मुख़लिस हुआ जॾहिं मां कुझु बि कोन हुउसि। अॼु थोरो घणो अलाह ताला मूंखे इज़त ॾिनी आहे, त हुन हिसाब सां हमेशह उहो यादि हूंदा आहिनि। बाक़ी रिश्तनि जी जेकॾहिं को चए त अहमियत न आहे त मां नथो सम्झां उनखे हुनमें अहसासु हुजे। अहसासु हूंदो आहे त रिश्ता अहम थींदा आहिनि। अच्छा, तव्हां उन्हनि माण्हुनि लाइ छा चवंदो जेके पंहिंजा रिश्ता कंहिं बि मतिलब लाइ रखंदा आहिनि वरी ख़तमु करे छॾींदा आहिनि? अच्छा, दुनिया में अलाह ताला जो हमेशह कानून आहे। पहिरीं चवंदासीं जेको कंदो दुनिया में आख़िरत में तव्हांखे मिलंदो। हाणे अल्लाह ताला दुनिया में तव्हांखे रिपोर्ट तक वापसि ॾींदो आहे। धोखा, बोला धोखा बड़ा वफादार चीज़ है, लौट के आपके पास आएगा। बोला धोखा जो होता है ना बहुत वफादार चीज़ है, लौट के आपके पास वापस आएगा। ये सही चवंदा आहिनि। जेको तव्हां कंदो वो रिपीट तव्हां वटि वापसि ईंदो, तव्हां सां गॾु उहो थींदो लाज़मी। त हिनमें त का शक ई कोन्हे। ऐं यकीन कयो अली भाई जी इन ॻाल्हि मां सिखी हुयमि। हाणे मां बि इहो ई चवंदमि, धोखो वफ़ादार हूंदो आहे। धोखो वफ़ादार हूंदो आहे, धोखो वफ़ादार हूंदो आहे। हां, वापसि अची ईंदा। बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम शाज़िया। वालेकुम सलाम। कीअं आहियो शाज़िया? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? मां बि बिल्कुलु ठीकु आहियां। फर्स्ट में त हैप्पी बर्थडे टू यू शाज़िया। थैंक यू सो मच। पहिरीं त तव्हां जेको टॉपिक थियो उहो बि तमामु बहितरीनु। पहिरीं त मां थैंक्स कंदुसि अजी सीरत जी, जंहिं कश्मीर मां मुंहिंजे लाइ मतिलबु कॉल कई, मूंखे विश कयो, मूंखे तमामु घणी ख़ुशी थी। तव्हां जेको अॼु टॉपिक रखियो आहे न, त बिल्कुलु मैच थो करे। त ॾिसो, इहे ई त रिश्ता हूंदा आहिनि न, इहे मुहबत जा रिश्ता आहिनि। बिल्कुलु
ऐं जेके रिश्ता जेके आहिनि असांजा रत रिश्ता आहिनि उहे त मतिलबु आहिनि असांखे ॾाढा प्यारा आहिनि सभिनी जी पंहिंजी पंहिंजी अहमियत आहे पर हिन प्लेटफॉर्म जे थ्रू हिन चैनल सिंधी चैनल जे थ्रू एॾियूं बहितरीन मूंखे दोस्तूं मिलियूं आहिनि ऐं जेके मुंहिंजूं बर्थडे यादि रखनि थियूं ऐं ज़बरदस्त बहितरीन सॉन्ग बि ॿुधायो हुन वॾी महिरबानी सीरत सीरत मुंहिंजी मोबाइल ख़राबु आहे मां तव्हांखे ऑनियर हिते थी चवां सही बिल्कुलु हा इन जे करे तव्हां मूंखे हिते विश कयो मूंखे तमामु घणी ख़ुशी थी थैंक यू अलॉट मूंखे तमामु घणी ख़ुशी थी अच्छा शाज़िया इहो ॿुधाइजो सीरत सां कॾहिं मिलिया आहियो छा सीरत सां कॾहिं तव्हां मिलिया आहियो साम्हूं फेस टू फेस न बिल्कुलु बि न मां इहो ई त चवां पई त टीवी चैनल्स जे थ्रू अहिड़ी दोस्तूं मूंखे मिलियूं आहिनि बिल्कुलु बि न मिली आहियां मां उन सां ऐं अनीता बि तव्हांखे जेको आहे हमेशह सलाम बि ॾींदी आहे ऐं दुआ में यादि रखंदी आहे हा बिल्कुलु अनीता जी बि घणी थोराइती आहे हमेशह मूंखे यादि कंदी आहे तमामु घणी मतिलबु उनजे लाइ त खोड़ सारी दुआऊं बि हूंदियूं आहिनि मुंहिंजे तरफ़ां त अलाह उनखे सिहत तंदुरुस्ती ॾे अलाह पंहिंजे नूर सां नवाज़े ॿियो छा ॾाढी ख़ुशी थींदी खोड़ सारियूं कॉलर्स आहिनि सायरा गंबट खां आहे ओया बि अक्सर मूंखे मतिलबु ज़रूरी मतिलबु हिते केटीअ ते ॿिया बि असांजा पंहिंजा ई चैनल आहिनि पहिरीं केटीअ जे थ्रू मूंखे दोस्तूं मिलियूं बिल्कुलु बिल्कुलु ऐं बि हिन टंडो आदम में रहंदी आहे ओया बि आहे खोड़ सारियूं मुंहिंजूं फ्रेंड्स आहिनि जेके मीडिया जे थ्रू मूंखे मिलियूं आहिनि सिर्फ़ु असां कॉल जे ज़रिए मतिलबु टीवी चैनल्स जे ज़रिए हिक ॿिए खे सलाम ॾींदा वठंदा आहियूं मिलिया बिल्कुल भी ना आहियो तव्हां हिकु अहिड़ो प्रोग्राम रखो जंहिंमें सभु असां कॉलर्स अचूं ऐं हिक ॿिए सां मिलूं त असां त रखियो आहे न तव्हां अचो न तव्हां घुरायो न असां त तव्हांखे खुली दावत ॾियूं तव्हां अचो असांजे प्रोग्राम में सभु गॾिजी तव्हां को अहिड़ो प्रोग्राम रखो उन में ख़ासि असांखे दावत ॾियो त असां सभु ईंदासीं चलो अहिड़ो ॾींहुं रखंदासीं जंहिंमें तव्हां सभिनी खे घुराईंदासीं हा बिल्कुलु असां वेट था कयूं न उन ॾींहं जो इंतज़ारु था कयूं इंशाअल्लाह ज़रूरु ऐं ॿियो यादो आयो डायरेक्टर आयो तमामु बहितरीनु ज़बरदस्त मां तव्हांखे इहो पुछणु चाहींदुसि तव्हांजी पंहिंजी डायरेक्शन जेको बहितरीनु ड्रामो जेको तव्हांजो यादगार हुजे ऐं मतिलबु अहिड़ो तव्हां ॿियो करणु चाहियो ड्रामो सही बिल्कुलु अच्छा ॻाल्हायो भली तव्हां अली भैया शाज़िया हैप्पी बर्थडे टू यू थैंक यू सर थैंक यू सो मच अच्छा छा पुछणु चाहियो था वरी रिपीट कजो मां तव्हांखां इहो बि पुछणु चाहियो त तव्हांजी डायरेक्शन जो बहितरीनु ड्रामो कहिड़ो आहे मुंहिंजा देखो डायरेक्टर उहो ई हूंदो आहे जेको पीउ हूंदो आहे त हर बार उनजे लाइ सुठो ऐं प्यारो हूंदो आहे पर हिकिड़ो कुझु प्रोजेक्ट हूंदा आहिनि जेको तव्हांखे हमेशह यादि हूंदा आहिनि उनमें नूह राणी मुंहिंजो हिकिड़ो ड्रामो केटीएन ते हो नूह राणी जे नाले सां उहो मुंहिंजो केटीएन ते बेस्ट पहिरियों ड्रामो 2003 में जो केटीएन जॾहिं ओनियर थियो उन टाइम पे मुंहिंजो पहिरियों ड्रामो क़िस्मत जे नाले सां सजाद सुहाग ऐं मारवी चन्ना उन टाइम हीरो हीरोइन उनमें हाँ थैंक यू सो मच सर तव्हां मुंहिंजे सवालनि जो जवाब ॾिना असांखे ॻाल्हाए करे ॾाढी ख़ुशी थी मूंखे अजरा तव्हां मूंखे विश कयो उन तमामु कॉलर्स जी महिरबानी जेके मूंखे हमेशह यादि रखंदियूं आहिनि मूंखे विश कंदियूं आहिनि ख़ासि करे सीरत ऐं अनीता जी तमामु घणी महिरबानी तव्हांजी बि थैंक्स फॉर कॉलिंग ऐं इहो ई वाक़ई रिश्ता हूंदा आहिनि जीअं शाज़िया ॻाल्हि कई त एॾो परे खां हुननि खे कॉल करे वरी विश करणु ऐं दुआ में यादि रखणु उनखे गानो डेडिकेट करणु इहे ई हक़ीक़त वारा रिश्ता हूंदा आहिनि पंहिंजा रिश्ता जीअं अली भाई ॻाल्हि कई त असांजा पंहिंजा रिश्ता त हूंदा आहिनि पर असल में रिश्ता इहे हूंदा आहिनि अली भाई जेको ठाहींदा आहिनि असां भाउ ठाहींदा आहियूं उहो त असांखे मतिलबु गिफ्ट मिलियल आहिनि न माउ पीउ जो भेण भाउ जो जेको कज़न आहिनि हीअ त असांखे मिलियल आहिनि इहे असां ठाहिया कोन आहिनि रिश्ता असल में हूंदा ई उहा आहिनि जेको तव्हां भाउ ठाहींदा आहियो असल अहमियत मुंहिंजे नज़र में उहा आहे ऐं हुनमें केतिरो मुख़लिस आहे तव्हां सां गॾु या तव्हां कंहिंसां केतिरा मुख़लिस आहियो उहो असल शइ हूंदी आहे बिल्कुलु अच्छा जीअं असां तव्हां खां ॾुहागण जे लाइ पुछूं पिया त जीअं उन्हनि में जेके हिंदू रस्मूं हूंदियूं आहिनि उहे ॿियूं हूंदियूं आहिनि या असांजो ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिन मुस्लमान के माई जो मुड़ुसु मरी वेंदो आहे त असां वटि जेको आहे अदद कंदी आहे ठीकु आहे ऐं जेके हिंदू अगरि मरी थी वञे त उन में हू छा कंदी आहे पोइ अच्छा हिकिड़ो त मुंहिंजो हिंदू फैमिली सां तमामु घणो रिश्तो आहे मुंहिंजो ओ नेगेटिव ब्लड आहे ऐं मूं हिकिड़ी फीमेल असांजी पड़ोस में हिकिड़ी हूंदी हुई फीमेल में ब्लड ॾिनो त हू मूंखे बसि ज़िंदगी भर पोइ छॾियो कोन मूंखे नॉन मुस्लिम मैरिड हुई त मूंखे राखी जे मूंखे राखी ॿधंदी हुई बाक़ाइदा रस्मूं थींदियूं राखी ॿधंदी हुई बाक़ाइदा पूरी शइ हाणे उहो एतिरो मुख़लिस तरीक़े सां कंदी हुई त मां कॾहिं इनकार न कंदो हुउसि त पोइ मां आदी थी वियुसि हुनजी रस्मूं ॾिसियूं ऐं मुंहिंजे पड़ोस में हुआ हिंदू फैमिलीज़ त मूंखे तमामु घणी हुनजी ख़बर हुई पोइ जॾहिं दुहागन ड्रामो ठाहियो उन ॾींहंनि में बि मां हिकिड़ो दोस्त हो हिंदू फैमिली जो हुनखे घुरायो हुन सां पूरो मूं स्क्रिप्ट जे हवाले सां डिस्कस कई पोइ जेके ख़ासि शयूं हुयूं हुननि जूं जेको रस्मूं हुयूं शादी ब्याह में
ऐं मरण खां पोइ जेको सिस्टम हूंदो आहे पोइ मां बाक़ाइदा हुननि जी जेको साड़ींदा आहिनि जेको उहो सॼो सिस्टम उन ड्रामे ॾेखारियो आहे मूं ऐं हिते पुराणा ड्रामा पिया आहिनि जेकॾहिं कॾहिं हलायो हुजे वरी तव्हां ॾिसजो तमामु सुठो वॾो प्रोजेक्ट हो। वाह वाह वाह। अच्छा अली भाई तव्हां लाइ कॉल बि आहे ऐं इहा बि सरप्राइज़ लाइ ॾिसंदासीं, तव्हां सुञाणो था। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र, ठीक ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु। प्रोग्राम ॾिसो था? जी जी प्रोग्राम ॾिसो पिया त ॾाढा ज़बरदस्त गेस्ट घुराया अथव। बिल्कुलु ॾिसो न, हर कंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे अली भाई अचे त अॼु पूरी थी वई आहे। अॼु ॾिसूं तव्हांजो आवाज़ सुञाणनि था अली भाई? अली भाई केरु आहे? ही आवाज़ मां मतिलबु ही न सुञाणे, मां हमेशह सुञाणंदो आहियां पंहिंजी आर्टिस्टनि जी आवाज़। अच्छा जी जी किरण अब्बासी। ये तो सरप्राइज ही कोन चयो। सरप्राइज मां मतिलबु पंहिंजे आर्टिस्टनि जी आवाज़ कॾहिं कोन थो विसारियां। मूंखे ज़ाहिर आहे एतिरो मां शूट ते ॿुधो आहे। ही केटीएन जी दाई आहे। अच्छा अली अकबर केटीएन जी दाई आहे। एतिरो वक़्तु गुज़ारियो आहे, एतिरो कमु कयो आहे, ज़ाहिर आहे आवाज़ सुञाणी दिया तीअं अली अकबर पंहिंजे आर्टिस्ट जो आवाज़ सुञाणे वेंदो आहे। न किरण जी आवाज़ बिल्कुलु अलॻि आहे, ख़बर पइजी वेंदी आहे। हिकिड़ो हूंदो आहे न मुंहिंजी आवाज़ ख़बर कोन थी पए, मां ॻाल्हाईंदो आहियां त तव्हांखे न सुञाणे सघंदी। हुन न सुञाणे त मूंखे ख़बर आहे मुंहिंजी आवाज़ छा आहे मुंहिंजी आवाज़ ॿुधाए त सही यार। ओ पुछे बि छा आहे? छा हाल आहे? ठीक ठाक आहियो? ख़ुशि ठीक ठाक। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? ख़ैरियत सां? अल्लाह जो शुक्र, ॾाढो सुठो लॻो तव्हांखे केटीएन स्क्रीन ते ॾिसी करे। थैंक यू। मां उन ॾींहुं न अची सघियुसि त बस तव्हांखे धोखो ॾेई छॾियो। धोखो वरी घुमी अॼु मूं वटि वरी अची वियो न। मां इहे धोखे ज़िक्र पियो कयां, उन ॾींहुं न अॼु वरी मूं वटि अची वियो। बाक़ी किरण माशाल्लाह तमामु सुठी आहे। अली अकबर जे लाइ एतिरो चवणु चाहींदसि त ॾाढो सुठो इंसान, बहितरीन डायरेक्टर मां हिकु आहे। सही। ऐं मां तमामु घणा प्रोजेक्ट जेके बि कया आहिनि त अली सां गॾु कया आहिनि ऐं सही मायने में एक्टिंग सेखारण वारो मूंखे अली आहे। सही। मतलब मुंहिंजो उस्ताद भी आहे, सुठो दोस्त भी आहे, मुंहिंजे फैमिली मेंबर्स वांगुरु आहे। माशाल्लाह। अल्लाह से हमेशा इनखे खुश रखे ऐं कामयाबी दे। थैंक यू किरण, थैंक यू वेरी मच। थैंक यू अच्छा किरण जी हिकिड़ी स्टोरी ॿुधायां कि केटीएन मां नूरानी प्रोग्राम प्रोजेक्ट शुरू कयो त उन ॾींहंनि में हिकिड़ी असांजी जेकी हिकिड़ी हीरोइन हुई सां कुझु प्रॉब्लम थियो त असां उनखे रिप्लेस करण जे लाइ सोचियो त हाणे वॾो कैरेक्टर हो, जेतिरी सुठी छोकिरियूं ड्रामे में सभु असां कयूं। हाणे का छोकिरी हिते आर्टिस्ट हुई कोन असां वटि। उन ॾींहं में हिकिड़ो दानिश नवाज़ हिते हिकिड़ो प्रोजेक्ट कंदो हो, उनमें नंढड़ो हिकिड़ो कैरेक्टर, हिकु छोकिरी आई त उन 8-10 सीन जे लाइ हिकु कैरेक्टर कयो। मूं ॾिठो, मूं चयो आहे केरु? त मूं सर खे चयो, मूं चयो सर मां हिनजो ऑडिशन कयां त मूंखे सम्झ अचे थी। चयो एतिरो वॾो कैरेक्टर आहे, असां हिकिड़ी हीरोइन खे रिप्लेस कयूं था हिन। मूं चयो मूं त छॾे ॾिनो, मां ॾिसां थो। मां हिते ऑडिशन कयो त फर्स्ट टाइम ऑडिशन ॾिनो। हाणे मूंखे ख़बर कोन्हे कैरेक्टर छा आहे, त बोला सर छा जो कैरेक्टर आहे? मूं चयो लीड हीरोइन कैरेक्टर आहे। मां कीअं करे सघंदुसि, मां कीअं कंदुसि? मूं चयो तूं करे वठंदी। ऐं पोइ जेके नूरानी में किरण कैरेक्टर कयो नेगेटिव, उहो अॼु ताईं सभिनि खे यादि आहे। नेगेटिव कैरेक्टर हो ऐं सभिनि खे यादि आहे त एतिरो माशाल्लाह उन सुठो कैरेक्टर निभायो। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं नो डाउट इलाही सुठी आर्टिस्ट रही आहे। ऐं जॾहिं असांजे प्रोग्राम में आई त एतिरियूं कॉल्स हुयूं ऐं सभु चवनि पिया वापसि अच। असल में इत्तेफ़ाक़ इहो आहे त तव्हां या जेतिरा हाणे नया हिते आया आहिनि होस्ट या आर्टिस्ट घणा आहिनि, त हुननि खे हाणे 7-8 साल पुराने आर्टिस्टनि जी ख़बर कोन्हे डायरेक्टर केरु हुआ। हाणे उनजी असलम भुट्टो आयो, तमामु सीनियर डायरेक्टर आहे। छो त हाणे नया अची विया आहिनि माशाल्लाह, तमामु टैलेंट आयो आहे, पर सीनियर जो हिकिड़ो पंहिंजो हूंदो आहे त हुन जेको वक़्तु गुज़ारियो आहे, स्कोप आहे हर शइ, त हू बि इंसान खे। ऐं हुनमें व्यूअर चेंज थी वई आहे, जेको ॾिसण वारो आहे न हुनमें हाणे चेंज थियो आहे। मतिलबु हिकिड़ो 8-10 साल जो व्यूअर ॿियो असांजो, 8-10 साल में ॿियो को नओं व्यूअर आयो आहे जेको ॾिसण वारो हाणे हुनखे सुञाणे थो जेको अॼु कमु पिया कनि। इहो बि फ़र्क़ु आयो आहे, पर ओल्ड इज़ गोल्ड ज़ाहिर आहे थोरो घणो। कॉल बि आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मिसेस समशा पे ॻाल्हायां कासमाबाद हैदराबाद मां। बिल्कुलु मां सुञाणे वियमि। कीअं आहियो? जी अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु, तव्हांजे साम्हूं। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अच्छा हा बिल्कुलु मज़े में, अल्लाह जो शुक्र आहे। 2 ॾींहं तमामु सुठा गुज़रिया जेके तव्हां खां बग़ैर सुठा गुज़रिया। कमी त महसूस थी, बिल्कुलु कमी महसूस थी, पर पोइ बि गुज़री विया। हा पोइ बि गुज़री विया। हाँ ऐं अॼु वरी मन अची वियो, अज़रा अची वई। हा अज़रा अची वई वरी। उहे मां चवां पई उन ॾींहुं वर्षा बची वई वापसि। हा वो बची वई।
ॿियो छा चवणु चाहींदो? अच्छा, तव्हांजो जेको आहे मौज़ू आहे, इहो जेको टॉपिक आहे उहो आहे रिश्ता। हा हा बिल्कुलु, रिश्ता त पंहिंजी जाइ ते सभु सुठा आहिनि। हर के रिश्ते जी पंहिंजी अहमियत आहे, माउ पीउ जी त ॻाल्हि ई ॿी आहे। सही हुन खां पोइ तव्हांजे पंहिंजो हस्बैंड सां रिश्तो उहो बि मज़बूत हुजे त छा ॻाल्हि आहे। सही हुन खां पोइ तव्हांजा ॿार आहिनि, तव्हांजो घरु, ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई भेणनि जे हस्बैंड जी, त अगरि तव्हांजे हस्बैंड खे अहमियत न, फॉर एग्जाम्पल अगरि तव्हांजे हस्बैंड खे अहमियत न मिलंदी त तव्हां भेणनि जे हस्बैंड खे बि उअं ई तोड़ी ॾींदा। सही अगरि तव्हांजी भेणनि जा हस्बैंड ऐं भेणूं तव्हांजे हस्बैंड खे सुठो रिस्पॉन्स ॾींदा त बदिले में तव्हांखे बि उहो ई ॾियणो पवंदो। बिल्कुलु सही ऐं अलाए शुक्र आहे मूंखे जेके रिश्ता मिलिया आहिनि उहे सभु सुठा आहिनि, सभु रिस्पॉन्स वारा आहिनि, सभु केयरिंग आहिनि। माशाल्लाह। चाहे भेणनि जा घर वारा हुजनि या मुंहिंजी भाभी हुजे या हुनजो घर हुजे, बिल्कुलु जॾहिं बि माण्हू परेशान थिए थो त हिकदमि हुननि जे घर हलियो वञे थो थोरो चकर। लॉकडाउन जे दौर में बि ॾिसो न, इहे वेझा रिश्ता ते माण्हू एतबार करे सघे थो। सही बिल्कुलु। ऐं जीअं डायरेक्टर साहब चयो त रिश्ता त इहे त असांखे गॉड गिफ्टेड मिलियल आहिनि, पर जॾहिं तव्हांजे ॿाहिरि जा रिश्ता तव्हां सां जा सुठा हूंदा न, पोइ अज़रा जी ॻाल्हि ई ॿी आहे। बिल्कुलु सही। अगरि किथे जेके तव्हांजा कुलीग्स आहिनि उहे तव्हां सां सुठो हलंदा, उन्हनि सां मां को बि सभु कुलीग न, पर हिकिड़े ॿिनि सां तव्हांजी अहिड़ी दोस्ती हूंदी जो तव्हांजे तव्हां हुनजी पंहिंजे दिलि जी ॻाल्हि बि ॿुधाए सघो था, बिल्कुलु ऐं सही। सुठी अंडरस्टैंडिंग हूंदी त उनजी त छा ॻाल्हि कजे। सही उन्हनि रिश्तनि खां वधीक ॿियो आहे ई कोन। बिल्कुलु ऐं सही। मूंखे इहो डायरेक्टर खां इहो पुछिणो हो त तव्हां जेको हलिया विया आहियो डायरेक्शन छॾे ॾिनी आहे छा? उर्दू मीडिया ते अगरि तव्हांजे ड्रामा अचनि था त उहे कहिड़ा आहिनि, उन्हनि जा नाला ॿुधायो। ऐं प्रोग्राम तमामु ॿुधाए सघां? ज़बरदस्त आहे। हा हा जेके बाक़ी हुन खां पहिरीं जीअं कॉल कई त इहो सही चयो, असां सभिनी खे घुरायो त असां बि अची ॾेखारियूं न तव्हांखे पंहिंजो टैलेंट, त असां में बि एॾो टैलेंट आहे जो असां बि केटी हूअं त असां केटीअ जा मेंबर आहियूं, बिल्कुलु बिल्कुलु फैमिली बिल्कुलु मेंबर आहे। थी विया आहियूं। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम। अच्छा, मां केटीएन जो हमेशह मेंबर आहियां, रहंदुसि। बाक़ी कमु करणु न करणु हिकिड़ी ॿी ॻाल्हि हूंदी आहे। असांजा तमामु घणा टैलेंटेड हाणे डायरेक्टर हिते अची विया आहिनि, ॿिया कमु कनि पिया। मां अॼुकल्ह मुंहिंजो 2 प्रोजेक्ट ख़तमु थिया आहिनि, ख़ूबसीरत जे नाले सां जियो ते, ऐं दिखावा जे नाले सां जियो ते। ऐं मां हुननि जो ई 2 प्रोजेक्ट हाणे नया लाइनअप पियो कयां, शूट हले पियो जी। त बाक़ी हिते जी मसरूफ़ियात बि इंशाल्लाह पोइ वरी नओं प्रोजेक्ट को केटीएन जे लाइ बि कंदासीं इंशाल्लाह ताला। अच्छा डॉक्टर साहब, मुंहिंजी कज़न आहे ज़ंजबिल आसिम शाह, उनजा प्रोजेक्ट हलंदा रहे। नूरदा शाह मुंहिंजी ख़ाला आहे। नूरदा शाह आपा? उहा मुंहिंजी ख़ाला आहे। अच्छा अच्छा, माशाल्लाह, तमामु वॾी राइटर आहे, तमामु वॾो नालो आहे। जी जी जी। ऐं ज़ंजबिल आसिम शाह जेका ड्रामा राइटर आहे, हींअर जियो ते ऐं हम ते ड्रामा जी मां सुञाणा थो। प्यार के सदके, हा प्यार के सदके वारो हुनजो आहे। जी बिल्कुलु आहे। उहो ई अलाए शुक्र आहे टैलेंट मूं में बि आहे, थोरी घणी राइटिंग मूंखे बचे थी। न बिल्कुलु कयो। अॼुकल्ह असां वटि जेको मीडिया में आहे न, चाहे सिंधी मीडिया हुजे उर्दू हुजे, स्क्रिप्ट जी तमामु घणी कमी आहे। सुठा राइटर असां वटि कोन्हनि। जेकॾहिं तव्हां टैलेंटेड आहियो ऐं तव्हां सां गॾु जेकॾहिं नूरदा आपा जहिड़ो एतिरो वॾो नालो आहे त पोइ त लाज़मी तव्हां में बि उहो सलाहियत हूंदी। बिल्कुलु हूंदी। थैंक यू वेरी मच। ऐं जेको आहे सुठी ॻाल्हि कई, असांखे बि मौक़ो ॾियो टैलेंट ॾेखारण जो। न नूरदा शाह माशाल्लाह सिंध जो वॾो नालो आहे, असांजे उर्दू साइड जो वॾो नालो आहे, राइटर स्क्रिप्ट डिपार्टमेंट में माशाल्लाह वॾो उन्हनि जो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा समर, कॾहिं ज़िंदगी रही त तव्हांखे मौक़ो मिलंदो, ऐं वॾी ॻाल्हि इहा त नसीब में बि हूंदो ऐं पाण माण्हू थोरी महिनत कंदो आहे। बहरहाल ब्रेक जो टाइम थियो आहे, अली भाई असां सां गॾु आहे, अञा खोड़ सारी कचहरी थींदी। वठूं था ब्रेक खां पोइ वरी। वेलकम बैक रंगन वरी शाम में। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे वरीकार कयूं था, ऐं अली भाई बि असां सां गॾु आहे, असांजी कचहरी बि हले पई, गॾोगॾु कॉलर्स बि असां सां आहिनि। हिन वक़्तु बि असां सां कॉलर आहे सीमा इक़बाल। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो तव्हां? मां बिल्कुलु ठीकु। सीमा, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ख़ैर। तव्हां ॾाढो सुठो प्रोग्राम कयो पिया, ऐं आउं फस्ट टाइम तव्हांजो प्रोग्राम ॿुधां पई, ॾिसां पई, ऐं ॾाढो सुठो टॉपिक तव्हांजो, ॾाढो सुठो डायरेक्टर वेठल आहिनि, जाम सुठो। महिरबानी। छा चवणु चाहींदो टॉपिक ते? जी, तव्हांजो टॉपिक इहो न रिलेशनशिप जे बारे में आहे न? जी जी। त आउं इहो चवंदीसां त रिश्ता सिर्फ़ु ब्लड जा जेके हूंदा आहिनि उहे ई पाइदार न हूंदा आहिनि। सही। रिश्ता दोस्ती जा, रिश्ता तव्हांजे जेके तव्हांजा सुठी तव्हांजी डीलिंग आहे, तव्हांजा नेबर्स जेके आहिनि तव्हांजा बेस्ट फ्रेंड्स हूंदा आहिनि। अगरि तव्हां पंहिंजी फैमिली खे ॾिसो था त सभिनी खां सुठो रिश्तो मुंहिंजे ख़्याल में सभिनी खां ब्यूटीफुल ऐं सभिनी खां पाइदार रिश्तो जेको हुन माउ पीउ जो आहे, उनखां पोइ औलाद जो आहे। पोइ वरी भेण भाउ जो त आहे माशाल्लाह सां,
तव्हांजी अंडरस्टैंडिंग जिते हूंदी न तव्हांजी पॉज़िटिविटी तव्हांखे रिश्तनि खे काबू कंदी आहे। सही। बाक़ी रिश्तनि खे अगरि ईअं सिर्फ़ु जनरली तव्हां खणी हलंदो दुनियादारी में मदर डे ते तव्हां हिकिड़ो मैसेज मोकिले छॾियो, सिस्टर डे ते तव्हां हिकिड़ो मैसेज, त इहो न आहे। तव्हां उन्हनि खे उन टाइम में बि यादि रखो जॾहिं हू परेशान आहिनि या हू हैप्पी आहिनि या हू कंहिं मतिलबु के प्रॉब्लम में आहिनि, त तॾहिं बि माण्हुनि खे यादि रखंदो, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे फैमिली खे, त उहे माण्हू ॾिसंदो पियो आहे। लेकिन अहिड़ा रिश्ता हूंदा आहिनि कुझु जेके असांखे संभालणु मुश्किल हूंदा आहिनि कुझु माण्हुनि जी नेचर में। सही। त उहे जेके न उहे जेके ट्रिकी रिश्ता हूंदा आहिनि उनखे संभाले कोन सघंदा आहिनि, तॾहिं रिलेशनशिप ख़राबु थींदी आहे माण्हुनि जी। इनखे मुंहिंजे ख़्याल में त तव्हां एक्सपेक्टेशन घटि रखो हर रिश्ते में। सही। ऐं तव्हां जेके न ॾियण वारा थियो वठण वारा न थियो, बसि पोइ तव्हांजो रिश्तो पाइता रहंदो। हा, इलाही सुठी ॻाल्हि कई तव्हां, ॾाढी सुठी ॻाल्हि कई। बिल्कुलु। ॿियो छा चवणु चाहींदो? बाक़ी त ईअं ड्रामा ईअं हलनि था, ॾिसो त अॼुकल्ह ड्रामनि खे तव्हां चवंदी कि डायरेक्ट साहब खे मूंखे ॻाल्हाइणो आहे हिन सां। बिल्कुलु ॻाल्हायो। जी अस्सलाम वालेकुम। अस्सलाम भाई। वालेकुम सलाम। कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां दादी ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ख़ैर। अच्छा तव्हांखे मूंखे हिकिड़ी पॉइंट चवंदी सां। जी जी। त अॼुकल्ह जेकी ड्रामा आउं मोस्टली टीवी ते वेंदी न आहियां, जॾहिं मूं टीवी खोली आहे यानी करे बिल्कुलु रेयर को टीवी खोलंदी आहे, उन टीवी ड्रामनि में एतिरो त औरतुनि ते ज़ुल्म ॾेखारियो पियो वञे, छोकिरियुनि ते, मायुनि ते, नुंहंनि ते, धीअनि ते, हिकु त रिश्तनि में गड़बड़, मथां वरी उन्हनि ते शक, उन्हनि खे अलाए कहिड़े टाइप जूं मार कुट, एॾी छो औरत एॾी त वीक न आहे, उनखे तव्हांखे मज़लूम पहुचाए कयो। अच्छा मां जी थोरी वज़ाहत कयां अदी, त हाणे हर चैनल ते हिकिड़ी पॉलिसी आई आहे, सेम ड्रामा बिल्कुलु का शक कोन्हे। ऐं हिन खे ही जेको माहौल आहे तॾहिं ख़तमु थींदो जॾहिं वीवर असल पावर हूंदी आहे वीवर जी, जेको ॾिसंदो आहे उहो जॾहिं हिन ते एहतिजाज कंदो ऐं ॾिसणु छॾे ईंदो, ऐं जॾहिं हुनजी TRP न ईंदी त हू पाणे ड्रामो जो टॉपिक चेंज कंदा। हाणे असांजी बदनसीबी आहे त असां जेतिरो मज़लूम ॾेखारींदा आहियूं, जेतिरो औरत खे मज़लूम ॾेखारींदा आहियूं, एतिरी व्यूवरशिप थींदी आहे। ही सुठी ॻाल्हि कोन्हे, पर तव्हां केतिरा बि ड्रामा ॾिसो, मतिलबु हुनमें तव्हांखे जेको मज़लूम ख़वातीन हूंदी उहो ड्रामा TRP बि हूंदी, व्यूवरशिप बि हूंदी। त ही असांजी जेसि ताईं आवाम न कंदी हिनखे चैनल को, हू त बिज़नेस कनि पिया न, हू बिज़नेस कनि पिया। प्लीज़ नथी ॾिसणु चाहिए ड्रामा। तव्हांखे औरत खे अहिड़ो ॿिया छोकिरियुनि खे मायुनि खे स्ट्रॉन्ग ॾेखारियो, काइदो को तव्हांजो अहिड़ो आइकॉन ठाहे ॾेखारियो जेको पंहिंजी फैमिली खे लाइ एॾो ऑनरेबल ठहे। न पर तव्हां गौर कयो, हर ड्रामे में औरत जो एंड जेको आहे उहो पावरफुल हूंदो आहे, उहो इहो न आहे। हा मज़लूम हूंदी, जेतिरा ड्रामा आहिनि, मां शायदि को 2-4 ड्रामा अहिड़ा न हूंदा एंडिंग। हा त जेके मोस्टली आउं सभिनी KTN लाइ नथी चवां, ओवरऑल थी चवां, ओवरऑल जी ॻाल्हि उर्दू चैनल खां वठी तव्हां सिंधी चैनल खां को बि, ऐं सिंधी चैनल खे न अञा थोरो तव्हां छा चइबो रिफाइन कयो। बिल्कुलु तव्हांजी राय अची वई आहे, पंहिंजी तरफ़ां हिकिड़ो नंढो डायरेक्टर आहे, मां ज़रूरु कोशिशि कंदुसि सदन जे लाइ। थैंक यू वेरी मच। थैंक यू सीमा, थैंक्स फॉर कॉलिंग। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि हिन जी तमामु सुठी आहे जेको मां हमेशह चवंदो आहियां, ऐं काफ़ी माण्हू एतिराज़ कंदा आहिनि मुंहिंजी ID ते, इंस्टा ते या हिन ते, त असां मदर डे फादर डे मल्हाईंदा आहियूं, उहो हिकिड़े ॾींहं जे लाइ मतिलबु छा मक़सदु आहे? हिन में हिकिड़ो रिश्तो अहिड़ो कोन्हे जेको हिकिड़े ॾींहं जे लाइ हुजे, हीउ त रोज़ जो आहे। त पोइ हिकिड़ो इहे असां अंग्रेज़नि वारो कानून लागू करे छॾियो आहे, त हिकिड़ो ॾींहुं रखे छॾियो आहे, त हीउ ग़लति आहे। भाउ भेण माउ पीउ रोज़ जा आहिनि असांजा, रोज़ अहमियत आहे हुननि जी असांजे लाइ। अच्छा मदर्स डे थींदो आहे या जीअं तव्हां चयो फादर्स डे या फ्रेंड्स डे बि मल्हाईंदा आहिनि, त वाक़ई में इन मां मतिलबु मुराद छा आहे त कुझु बि न, छो जो दोस्त त हमेशह हूंदा आहिनि। हाँ बिल्कुलु सही। त हीउ अजीब हिकिड़ो तरीक़ो आहे, हीउ रोज़ जो आहे, हीउ असांजी मतिलबु तव्हां मक़सदु आहे त माउ खे हिकिड़ो ॾींहुं तव्हां प्यारु कयो, पोइ बाक़ी ॾींहुं छॾे ॾियो। अच्छा जीअं सीमा जी इहा हुई शिकायत त मतिलबु औरत खे इलाही तव्हां मज़लूम था ॾेखारियो, छो जो औरत हिकु त मतिलबु स्ट्रॉन्ग आहे, स्ट्रॉन्ग ॾेखारियो या अहिड़ो किरदारु हुनजो ॾेखारियो जेको पंहिंजी फैमिली खे सपोर्ट करे पई या कंहिं लेवल ते जेका औरत जे करे उहो सॼो घराणो पुॼे थो, त ओवरऑल ॻाल्हि करे सभु चैनल्स अहिड़ा काफ़ी ड्रामा आहिनि। तव्हांखे मां ॿुधायां, तव्हां ड्रामे जो एंडिंग ॾिसो, हमेशह 90% मर्द ग़लति हूंदो आहे ड्रामे में, ऐं एंड ते साबित कंदा आहिनि उहो। त इहो न आहे त औरत खे ग़लति पिया ॾेखारे, मज़लूम उहो ॾेखारींदा ई आहिनि त औरत मज़लूम आहे, ऐं आख़िर में मर्द खे हुनजी सज़ा थी मिले, एंड इहो ई थींदो आहे। असल में
रोइण खपे मर्दनि खे, सची ॻाल्हि ॿुधायां, छो त ग़लति हमेशह ड्रामे में केरु हूंदो आहे? मर्द थी वेंदो आहे आख़िर में। हिकिड़ो ड्रामो ग़लती सां हीअं ठहियो, सभिनि खे ख़बर आहे, जेको हिट ड्रामो हींअर हलियो, हू वाइट ड्रामो जंहिंमें आख़िर में साबित थियो त अहिड़ी छोकिरी जेका आहे, जेको ज़ाल आहे, ग़लति आहे। न त 99% तव्हां ड्रामो ॾिसो, मर्द ग़लति हूंदो आहे। अच्छा, इन ड्रामे ते इहो बि चयो वञे पियो त हमेशह हिकिड़ो मर्द मक़सदु हुन में ॾेखारियो त हो पंहिंजी बेवफ़ाई ज़ाल जी बर्दाश्त न करे सघो, या जेको हुन सां थियो उहो एंड हुनजी त डेथ थी वञे, हू मरी थो वञे, त सभु इहो चवनि पिया हिकिड़ो मर्द मरे थो त तव्हां सभु हाणे रहो था न, ऐं जॾहिं मायूं मरनि कंहिंखे काई तरह न। मूंखे हिकिड़ो ड्रामो ॾेखारियो जो एंड मर्द जी पॉज़िटिव हुन ते हुजे। हमेशह औरत खे आख़िर में हुनजी जीत हूंदी आहे, हू खटी वेंदी आहे, जेकी मज़लूम बि हूंदी आहे त आख़िर में पॉज़िटिव हुनखे ॾेखारींदा आहिनि, मर्द खे ग़लति ॾेखारींदा आहिनि, छो त घर में वेठी माई हमेशह इनके पॉजिटिव भी उठंदी है। हाँ, सही था चओ, बिल्कुल। अच्छा, औरत जे लाइ इहो बि चयो वेंदो आहे त मज़लूम पंहिंजी जाइ ते आहे पर स्ट्रॉन्ग भी घणी आहे। स्ट्रॉन्ग आहे, बिल्कुल स्ट्रॉन्ग। हिकिड़ो घर ठाहे औरत थी, पूरे माहौल के संभाले औरत थी, बिल्कुल। त इहो छो चयो वेंदो आहे? एज़ अ डायरेक्टर मूंखे ॿुधायो, तव्हां एॾियूं सारियूं कहाणियुनि ते ड्रामा ठाहिया आहिनि, ईअं छो चयो वेंदो आहे त औरत जो घर फिटाईंदी आहे? ईअं माना छो? न ईअं हाणे मुंहिंजा फटा थी वेंदा, मुंहिंजे घर में बि सभु थींदा, इहो इन मौज़ूअ ते मां डिस्कस न करे। घर वारनि खे त असां नथा कयूं न, असां त औरत मतिलबु सभु लॻी मुंहिंजे पोयां पइजी वेंदा, बाबा औरत जे पोयां ॻाल्हाए पियो, न त इहो इन जे वीचारी औरत, मां त इहो चवंदसि उन ते वीचारी ते इल्ज़ाम लॻंदा आहिनि। औरत हिकु मासूम मज़लूम, हिकिड़ो मर्द को बि मज़लूम कोन हूंदो आहे, जेको कुझु ग़लति करे पियो न त उनखे अकल अल्लाह ताला ॾिनी आहे, तो कंहिंजी ॻाल्हियुनि में अची नथो करे, पंहिंजी मर्ज़ी सां कंदो आहे। हा, नालो पोइ वीचारी औरत ते विझे थो। भाई मर्द खे हर शइ ख़बर हूंदी आहे त मां ग़लति पियो कयां, सही पियो कयां, पर हिकिड़ो सपोर्ट मिली वेंदी आहे त भाई मां त ज़ाल जे करे पियो कयां, मां हिन जे पियो करियां, मर्द खे सभु ख़बर हूंदी आहे, ग़लति ॻाल्हि। ड्रामा कंदा आहिनि। हाँ, ड्रामा बस ईअं ई चइजे न। अच्छा, सर खां पुछंदासीं, जेको लास्ट प्रोजेक्ट हुयो सर जो, मुंहिंजे ख्याल में एतबार हुयो। एतबार, उन जो कुछ यादगार सीन या उन जो यादगार की शयूं? घणी यादगार शयूं। अली रज़ा हो जो, अली रज़ा उनमें हो दोस्त असांजो, ऐं अरसलान बि हो उनमें, ऐं सुठो ड्रामो, वॾी कास्ट हुई उनमें बि, मतिलबु नाला मूंखे हाणे ज़हन थोरा निकिरी विया आहिनि। अली रज़ा हो, अरसलान हो। उनजी कहाणी छा ते मतलबु? हू असल में स्टोरी हुई हिकिड़ी, जेको ख़ैरात घुरंदी आहे छोकिरी, उन ते हुई त हू हिकिड़े घर में कमु कंदी आहे, ऐं हुते हुनजी जेके पंहिंजी जेके घर वारो अली रज़ा हुनजी ज़ाल जी लाइफ ख़राबु थींदी वेंदी आहे, हुनजे जेको नौकराणी हुनजे करे, पोइ हू घर छॾे, हुनजी ज़ाल छॾे वेंदी आहे, ऐं उन टॉपिक ते उहो बि फैमिली टॉपिक हो। ऐं ॿियो हिन में हिकिड़ो मॉडल जी ज़िंदगी बि ॾेखारी वई हुई, त जेको असां शोबिस जी दुनिया एतिरी रंगीन आहे, हुनजे बैकग्राउंड ते छा आहे, असांखे साम्हूं त रंगीन नज़र अचे थी, पर हुनजे पोयां केतिरो अंधेरो आहे या छा आहे, प्रॉब्लम्स आहिनि, उहो बि हिकिड़ो टॉपिक हो हुनमें। बाक़ी सुठो प्रोजेक्ट हो, 2013 मुंहिंजे ख़्याल में लास्ट मुंहिंजो हुई प्रोजेक्ट। अच्छा सर, उहो तव्हां कंप्लीट करे हलिया विया या जी 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 ऑन एयर करे कंप्लीट करे हुन हींअर मूं हिकिड़ो प्रोजेक्ट विच में कयो आहे, पर नंढिड़ो हिकिड़ो मूं 8-10 ॾींहं जो कमु हो, हिकिड़ो पोड़ो इश्क हिकिड़ो मुंहिंजो कॉमेडी विच में हलियो, मरहूम कादरी साहब गुज़ारे विया हुआ, ऐं आपा केरु हुई, नसरीन नाज़ हुई, ऐं हीअ सभु हिन में आर्टिस्ट हुआ, हिन में अरसलान, आगा शुएब, ऐं तानिया हुई शायदि, तानिया, रिहाना, रुखसार, मेमन, ये कुछ आर्टिस्ट में हुआ। तो वो सिर्फ 8 ॾींहं जो कमु हो, कॉमेडी हो, ऐं मूं हुते पंहिंजे ई हुते फ्लैट ते ठाहियो, पर बाक़ी को वॾो कमु न करे सघियुसि, पर लास्ट मुंहिंजो सम्झो उहो ई हो। अच्छा सर, जेके सीनियर्स आर्टिस्ट हूंदा आहिनि, जीअं कादरी साहब हुयो, अहिड़ा इन उमिरि जा, उन्हनि खे स्क्रिप्ट तव्हां ॾींदा आहियो या बसि जुमला ॿुधाए छॾींदा आहियो? ॾिसो, स्क्रिप्ट सभु पढ़ंदा आहिनि, सीनियर ऐं जूनियर, पर मां हमेशह जूनियर खे चवंदो आहियां त अॼुकल्ह जूनियर जेके आहिनि हू प्रोफेशनल न पिया थियनि, हू अची विया आहिनि पंहिंजे ड्रेसिस, मेकअप, हिन शयुनि ते। एक्टिंग आर्ट आहे, एक्टिंग आर्ट में ईंदो आहे, ऐं आर्ट तेसि ताईं कंप्लीट नथो थिए जेसि ताईं तव्हां परफॉर्म प्रॉपर नथा कयो। तव्हांजे कपिड़नि ते, तव्हांजी ड्रेसिंग ते, तव्हांजे हेयर स्टाइल ते ड्रामो नथो हले। ड्रामो उनजी अहमियत आहे पंहिंजी जाइ ते, हिनमें कोई शक कोन्हे, पर असल शइ हूंदी आहे एक्ट, उन ते घटि ध्यानु ऐं बाक़ी शयुनि ते वधीक ध्यानु, इहो न कनि। जेको जूनियर आहिनि, सीनियर तव्हां जेतिरा बि उहो छा त प्रोफेशनल हूंदा, छा त पंहिंजे कम सां मुख़लिस हूंदा, टाइमिंग जे मामले में, डायरेक्टर खे तंग न कनि, हर शइ जे मामले में जूनियर सीनियर जो इहो फ़र्क़ु आहे। जेको जूनियर खे थोरो हाणे
कंट्रोल करणु खपे। हाँ, छो हिननि खे सुभाणे सीनियर थियणो आहे, सही इन्हनि करे। अच्छा सर, तव्हां छा था सम्झो त एक्टिंग, जिनखे एक्टिंग जो शौक़ु आहे त उहे बाक़ाइदा हिकिड़ी ट्रेनिंग वठी करे ही सुठा एक्टर थी सघनि था, या हिकिड़ी कुदरतन बि भई ॾात हूंदी आहे, कॉन्फिडेंस हूंदो आहे मूं में आहे त आऊं? अच्छा, पहिरीं ॻाल्हि त पाकिस्तान जी असांजी बदकिस्मती आहे त पाकिस्तान में को अकेडमी कोन्हे। पाकिस्तान में को अकेडमी कोन्हे ड्रामे जे लाइ। नापा आहे, नापा हिकिड़ी डिफरेंट शइ आहे, हू ड्रामे जे लाइ न आहे, हू थिएटर, प्रॉपर थिएटर जे लाइ आहे। हिकिड़ो त इहो आहे। ॿियो एक्टर अंदरि हूंदो आहे। अच्छा, हाणे कुझु ॾींहं पहिरीं मुंहिंजे ऑडिशन हुआ, हिकिड़ी आर्टिस्ट हुई हैदराबाद खां, 18-20 साल जी छोकिरी, पंहिंजी फैमिली सां गॾु ऑडिशन जे लाइ आई। छा त उन सीन करे ॾेखारियो, मां सफ़ा ईअं थी वियुसि। मुझे पहले किया है आपने? बोला नहीं सर। मैंने कहा इतना अच्छा कैसे एक्ट कर सकती हो? मां परेशान थी वियो सीरियस। हिकिड़ो पेज जो सीन ऐं हिकिड़े रोइण जो सीन हो, ऐं बग़ैर ग्लिसरीन जे छोकिरी एक्ट करे पई, इहे घोड़ा किरनि पिया, ऐं मां परेशान थी वियुसि त इनके पर वो छा टैलेंट हो? बोला मैं सर कुछ नहीं, बस टीवी देखती हूँ। और मैंने कहा मतलब टैलेंट अंदर हूंदो आहे। हाँ, बाक़ी ग्रूमिंग हूंदी आहे त जेके तव्हां में टैलेंट आहे तव्हांखे ख़बर ई कोन्हे, त हू हिकिड़ी ग्रूमिंग हूंदी आहे त को डायरेक्टर या को इदारो तव्हांखे उनमें गाइड करे, परफॉर्मेंस जा जेको अप डाउन हूंदा आहिनि, एक्सप्रेशन जा अप डाउन हूंदा आहिनि, लैंग्वेज जा जेके पॉज़ेस हूंदा आहिनि, उहो तव्हांखे गाइड करे त बाबा लाउड सीन एतिरो मथे ईंदो आहे, स्लो सीन एतिरो लाउड हेठि ईंदो आहे, उहो त गाइड करण खां पोइ ईंदो आहे न। बाक़ी टैलेंट अंदरि हूंदो आहे इंसान में। सही, सुठी ॻाल्हि आहे। ऐं टैलेंट खां सवाइ वाकई कुझु बि नथो थी सघे। बहरहाल कॉल बि आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम अदी। जी अदा, वालेकुम सलाम। अदी चाल खुश आहियो, ख़ैर तबीयत सही अथव? बिल्कुलु ठीकु, तव्हांजी दुआ आहे। तव्हां ॿुधायो अदा, ठीकु आहियो? प्रोग्राम ॾिसो पिया? अल्हम्दुलिल्लाह दी, ख़ैर लॻो पिया, तमामु ज़बरदस्त प्रोग्राम ॾिसूं पिया डेली अदी। 2 ॾींहं रुॻो न हलंदो आहे बस। बिल्कुलु बिल्कुलु अदा। ऐं टॉपिक ते दुबई खां कॉल करे चुको आहियां। दुबई मां कॉल कयो था, नालो त ॿुधायो पंहिंजो भाउ। तमामु ज़बरदस्त आर्टिस्ट वेठो आहे पुराणो, मीर मोहम्मद मुगेरी साहब सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदा, ख़ुशि आहियो? सर मां डायरेक्टर आहियां, नंढो आर्टिस्ट कोन आहियां। जी जी अली चाल बा, ख़ुशि आहियो डायरेक्टर? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह ख़ैर लॻो पिया। उर्दू ड्रामनि में बि कमु कयो आहे शायदि? भाउ मां डायरेक्ट कंदो आहियां, डायरेक्टर आहियां, उर्दू ड्रामनि में बि कंदो आहियां, थोरो घणो डायरेक्शन कंदो आहियां। ऐं पहिरीं अल्हम्दुलिल्लाह भाउ, बसि दुआउनि में यादि भाउ। हरदम यादि आहे, केटीएन में जेके बि ईंदा आहिनि महिमान असांखे हरदम यादि हूंदा आहिनि। महिरबानी अदा, महिरबानी तमामु महिरबानी अदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा, टॉपिक ते ॻाल्हाइण चयो वियो, पर अदा जेको आहे, थैंक्स फॉर कॉलिंग। अदा दुबई में वीचारी दुबई में कॉल कई, इंतज़ार आहे। सो बहरहाल वरी जेको आहे सुभाणे ॻाल्हाईंदासीं, वरी के नए टॉपिक ते अदा सां ॻाल्हाईंदासीं। अच्छा सर, इहो बि थींदो आहे त जीअं तव्हां ॻाल्हि कई नंढड़ी, जंहिंजी तव्हां चओ पिया हुन एक्ट करे ॾेखारियो, त हाणे तव्हां ॾिसो, तव्हांखे हिकिड़ो पंहिंजे बि उन मां फीलिंग्स आयूं हूंदियूं त हिन खे मौक़ो मिलणु खपे। काफ़ी माण्हू वरी मौक़ो न मिलण जे करे रहिजी वेंदा आहिनि। न अॼुकल्ह ॾिसो, अॼुकल्ह हाणे मौक़ो न मिलंदो को ज़माने में जॾहिं PTV जो दौरु हूंदो ऐं का चैनल कोन हूंदो, जॾहिं हाणे सिंधी मीडिया जा एतिरा माशाल्लाह टैलेंट, मां डायरेक्टर समेत, मुंहिंजे समेत, जेकॾहिं केटीएन न हुजे हा त मां डायरेक्टर न थियां। फर्स्ट टाइम मुंहिंजी मतिलबु एज़ ए डायरेक्टर मूंखे मौक़ो कंहिं ॾिनो? केटीएन सिंधी मीडिया न। हुनखां पहिरीं PTV ते छा हूंदो, अधु कलाक केटीएन सिंधी ज़बान जे लाइ, हुनमें अधु कलाक में कॾहिं ख़बरनामो, कॾहिं नाटक रंग, बसि। पर जॾहिं केटीएन आयो त जेतिरो टैलेंट सिंध में हो, चाहे सिंगर हो, चाहे डायरेक्टर हो, चाहे केतिरो टैलेंट अची वियो। त एक्टरनि जे लाइ बि हाणे त माशाल्लाह 100-125 चैनल हलनि पिया, त हाणे मौक़ो आहे, लेकिन टैलेंट हुजे। काफ़ी असां वटि ईंदा आहिनि छोकिरा छोकिरियूं ईंदियूं आहिनि, हू गिला कंदा आहिनि असां टैलेंटेड, पर जॾहिं ऑडिशन कंदा आहिनि त ख़बर पइजी वेंदी आहे। ऑडिशन में ॾिसो, टैलेंट ॻाल्हाइण सां न, तव्हां टिकटॉक ठाहे मोकिलींदा आहियो त टिकटॉक मां एक्टिंग जी कीअं ख़बर पवंदी? मां त हमेशह चवंदो आहियां, टिकटॉक मां परफॉर्मेंस जी कीअं ख़बर पवंदी? तव्हां पंहिंजी वॉइस में कयो कोन पिया, हिकिड़ी ॿी आवाज़ ते तव्हां ख़ाली लिपसिंग कयो पियो, एक्टिंग जी ख़बर पवंदी। तव्हां जॾहिं पंहिंजी वॉइस में एक्ट कंदव तॾहिं तव्हांजी एक्टिंग जी कैमरे जे साम्हूं कंदव, ख़ाली मोबाइल खणी पंहिंजे कमरे में न वेठा हूंदो न, तो ख़बर पवंदी। ॾिसो ॾिसो, सिखो, जेके टिकटॉक ते अची करे चवंदा आहियो त असां मूं सां हिकिड़ी कुझु ॾींहं पहिरीं फैसलाबाद में हिकिड़ी छोकिरी बि हिते शिफ्ट थी आहे, त हू टिकटॉक ते मां ॾिसो हिकिड़ी वीडियो ते 8 लख 10 लख व्यूज़, 1 मिलियन व्यूज़। ऐं मां चयो ठीकु आहे, ऑडिशन ते आई, 3 कलाक में हिकिड़ी लाइन न ॻाल्हाए सघी, 3 कलाक में। मूं चयो ॾिसो, मां तव्हां व्यूवरशिप आहे माशाल्लाह, मां पाण फैन आहियां तव्हां, मतिलबु हिकिड़े वीडियो ते अगरि 1 मिलियन अचे पई, 8 लाख अचे पई, त मतिलबु माण्हू ॾिसनि पिया न। पर ही डायलॉग्स पढ़ी ॿुधायो, एक्ट करे ॿुधायो, तव्हांखे मञा न थियो।
अलॻि अलॻि शइ आहे, बिल्कुलु अलॻि आहे, बिल्कुलु अलॻि। टैलेंट हूंदो आहे। अलीज़े शाह असां वटि उर्दू में वॾो नालो आहे, इकरा अज़ीज़ आहे, अलाए केतिरा आहिनि जेको टिकटॉक मां आया आहिनि, बिल्कुलु टैलेंट आहे तो निकिरी वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भेण, आगा मसूद शिकारपुर खां। जी जी अदा, रंगन भरी शाम में वेलकम कयूं था भाउ, छा चवणु चाहींदो? हा भेण, तमामु ज़बरदस्त तव्हांजो प्रोग्राम, एतिरो ज़बरदस्त जो मां तव्हांखे छा ॿुधायां। महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं तमामु हिकिड़ो सुठो नालो ऐं तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत शख़्सियत तव्हां रखियो आहे प्रोग्राम में। ऐं अली भाई तमामु ज़बरदस्त। अस्सलाम वालेकुम अदा। साईं वालेकुम अस्सलाम। साईं छा हाल वाला? सर ख़ुशि ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। आगा साहब ठीक आहियो? ख़ैरियत सां आहियो? ठीक आहियो? अल्हम्दुलिल्लाह। साईं शिकारपुर जा मोहब्बती माण्हू आहिनि, कॾहिं शिकारपुर अचो नी साईं। सर मां बिल्कुलु ईंदुसि, मुंहिंजा पंहिंजा हुते घणा ई वेठा आहिनि सर, मां ज़रूरु ईंदुसि इंशाअल्लाह। लख लाइक आहे। छा आहे त जीअं हाणे तव्हां टॉपिक खे रखियो आहे रिश्ता, मां चवंदो आहियां त राह वेंदड़ जेको रिश्तो हूंदो आहे उहो ई रूह जो रिश्तो हूंदो आहे। बिल्कुलु सर, बिल्कुलु सर। ऐं जीअं हाणे शेख हयात चयो आहे नी, रूह खे वलजीअं वकोड़ियो थी, छा जीअ सां गॾु जीअ खे जोड़ियो थी। छा ॻाल्हि आहे सर, छा ॻाल्हि आहे। रिश्ता जेके हूंदा आहिनि उहे अनमोल हूंदा आहिनि तमामु। बिल्कुलु सर, बिल्कुलु बिल्कुलु सर। मां तमामु ज़बरदस्त तव्हांजो फैन आहियां ऐं अदीअ जो प्रोग्राम शाम असां ॾिसी करे दिलि ख़ुशि थींदी आहे, तमामु घणी दिलि ख़ुशि थींदी आहे। महिरबानी सर, महिरबानी सर, दुआनि में यादि सर। ऐं मां पंहिंजे इन मौक़े जो फ़ाइदो वठी करे मां पंहिंजी शाइरी बि पेश कंदुसि। बिल्कुलु कयो। इश्क में फरियादज़ारी को अची मूंखां सिखे। वाह वाह। इश्क में फरियादज़ारी को अची मूंखां सिखे, बिरह जी बात सारी को अची मूंखां सिखे। दर्द जा दर्जा पढ़ी मूं पास कया आहिनि केतिरा, आज़ारी इश्क वारी को अची मूंखां सिखे। वाह वाह। बिरह जी बीए पढ़ी, बिरह जी बीए पढ़ी पास कम एमए इश्क उल्फत बिरह बारी को अची मूंखां सिखे। वाह वाह। जो आहे दोस्त दुनिया में, अली भाई हे हिन दुनिया जी दोस्तीदारी तो ॿुधायां। जी सर। जो आहे दोस्त दुनिया में, दुश्मन उहो ई हिन दुनिया जी दोस्तदारी को अची मूंखां। वाह वाह आगा साहब, वाह वाह, माशाल्लाह। लख लाइक महिरबानी अदा, महिरबानी अदा। ज़बरदस्त टाइम ॾिनो आहे ऐं मां भेण जो बि शुक्रगुज़ार आहियां। ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम थी भेण हलाए ऐं तमामु ख़ुशी थींदी आहे। बाक़ी सिंध जी नियाणियुनि खे प्रोग्राम हलाईंदे ऐं सिंध जे नियाणियुनि सां गॾोगॾु मां पंहिंजी भेण जेकी प्रोग्राम हलाए थी उनजे नाम हिकु सिट ज़रूरु चवंदुसि। मुंहिंजे धरतीअ जे पहाड़नि चओ हा अञा ऊचा रहनि, छो त मुंहिंजी सिंध जी नियाणियुनि जो कंधु झुकियो कोन। वाह वाह माशाल्लाह सर, वाह वाह माशाल्लाह। थैंक यू सर, थैंक यू सर, थैंक यू। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर कॉलिंग ऐं वॾी महिरबानी अदा एप्रिशिएट करण जी ऐं प्रोग्राम खे पसंदि करण जी। तव्हां आहियो त ही प्रोग्राम आहे ऐं ही प्रोग्राम ई तव्हांजो आहे। बहरहाल ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ वरी मिलूं। वेलकम बैक रंगन भरी शाह में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था। ऐं अली भाई असां सां गॾु आहे, असांजी ख़ूबसूरत कचहरी बि हले पई ऐं खोड़ सारे प्रोजेक्ट्स ते बि असां ॻाल्हि ॿोल कई आहे, पर हाणे थोरो पर्सनल लाइफ ते बि अची वेंदासीं। बहरहाल कॉल आहे, कॉल वठूं पोइ। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भेण छा हाल आहे? ख़ुशि लॻा पिया? ख़ैर तबियत ठीकु आहे? बिल्कुलु ठीकु आहे। तव्हांजे साम्हूं, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? प्रोग्राम ॾिसो पिया भाउ? हा सही ते मां दबड़ो पियो ॻाल्हायां, सिटीज़न कॉलोनी हैदराबाद मां। जी जी अदा, वेलकम कयूं था प्रोग्राम में। महिरबानी भेण, तव्हां ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? बिल्कुलु बिल्कुलु ठीकु। तव्हांजे साम्हूं टॉपिक ते ॻाल्हाईंदो भाउ? हा बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं। तव्हां जेको टॉपिक रखियो आहे रिश्ता, हा न, तव्हां रिश्ता रखियो आहे न? जी जी हेलो जी जी रिश्ता, असांजो टॉपिक आहे रिश्ता। छा चवणु चाहींदो? केतिरा अहमियत रखनि था रिश्ता? ऐं इहे रिश्ता त तमामु घणी अहमियत था रखनि, पर हिननि में जेका क्वालिटी वारा जेका रिश्ता आहिनि उहा आहिनि माशाल्लाह पहिरीं मदर, पोइ फादर, पोइ भेण भाउ, पोइ औलाद। सही। त इहे वॾा हिकिड़ा ऐं जेका तव्हां पोइ उन्हनि खे जंहिंखे अपनायो था माशाल्लाह, या जंहिंखे तव्हां कुर्ब ॾियो था, त उन्हनि खां वधीक पोइ उन्हनि जो रिश्तो जेको आहे उहो तमामु वधीक आहे। इन करे उहो तव्हां सां कीअं फेवर था कनि, तव्हां उन्हनि सां कीअं था कयो, त पोइ त रिश्तो ठहे थो न। माउ पीउ सां तव्हां माशाल्लाह जीअं बि हूंदा तव्हांखे चवंदा बाबा असांजो बच्चो आहे, असांजो भाउ आहे, असांजी भेण आहे, घरवारी चवंदी मुंहिंजो मुड़ुसु आहे। पर जेको माशाल्लाह जेको ॿिए खे रिश्तो जोड़णु ऐं करणु उहो तमामु हिकिड़ो
मतिलब के वॾो वॾो क़ीमती शइ आहे उहो रिश्तो। इहे त रिश्ता आहिनि ई आहिनि, 24 कलाक गॾु आहे माण्हू, हर ॻाल्हि हे हो। हा, ईअं न आहे की पेरेंट्स डे ठाहे छॾियो हिकिड़े ॾींहं लाइ, इहो न आहे। इहो पेरेंट्स डे त रोज़ आहे, सही ॻाल्हि, फादर डे बि रोज़ आहे, मदर डे बि रोज़ आहे। हा अलहमदुल्ला। ऐं अली अकबर साहब पठान साहब त अलहमदुल्ला आउं सम्झां थो की जीअं नंढे लाइ खां ॾिसंदा था अचूं माशाल्लाह, ओड़ो जो ओड़ो आहे, पर अलाह इनखे अञा बि अस्सलाम वालेकुम अदा। अस्सलाम वालेकुम अदा। असांखे थोरो इहो आहे की केतिरनि खां छो हलियो वियो आहे। अस्सलाम वालेकुम अदा। ख़ुशि अलहमदुल्ला ठीक ठाक। अदा मां केटीएन खां कॾहिं वियो कोन आहियां, दिलियूं हिते ई आहिनि, बाक़ी ज़ाहिर आहे को तव्हां माशाल्लाह तव्हांजो दिलियूं त आहिनि, पर तव्हांजे हर शइ दिली दिल आहे माशाल्लाह, एॾा प्यारा आहियो। महिरबानी अदा, बस तव्हांजी मोहबत आहे। very very beautiful and fresh। असां तव्हांजा वॾा फैन आहियूं, अदी जा वॾा फैन आहियूं माशाल्लाह। ऐं तव्हां जेको ॻाल्हाईंदा आहियो कंदा आहियो, कसम ख़ुदा जो दिलि में लॻी वेंदो आहे, अलाह जो कसम। ही तव्हांजी नज़र जो कमाल आहे सर, तव्हांजी नज़र जो कमाल आहे। पठान साहब वेरी गुड, थैंक यू सर, दुआउनि में आहे। थैंक यू सर। पठान आहियो माशाल्लाह। जी जी अलहमदुल्ला सर। जी सर मां सिंधी पठान आहियां सर। हा, असुल किथां जा आहियो सर? सर हैदराबाद जा। सर हैदराबाद में असां गुल प्लाज़ा ते बि आहे, ऐं साइड एरिया जेको आहे हू पाकोला फैक्ट्री साइड ते। ॻोठ असांजो खिपरो आहे, खिपरे जा आहियूं असां, पर हा बाक़ी पैदाइश असांजी हैदराबाद जी आहे सर। शुरू में किथे रहंदा हैदराबाद? हैदराबाद सर ये जेको हीअ बदीन स्टाफ खां अॻियां जेको एरिया आहे, एरियो आहे मीरपुर खास रोड। जी जी सर, इहो असांजो एरियो आहे, असल इलाइक़ो। बिल्कुल सर, बस पहुची विया सर तव्हां। वही बिल्कुल सर, बस बिल्कुल सर। सर हाणे त सभ खां वॾी शॉपिंग मॉल असांजे वेझो। मां सर 25 साल कराची में थी विया आहिनि। माशाल्लाह। पोइ कराची में किथे रहंदा आहियो सर? डिफेंस में आहियां सर। अच्छा अच्छा, असां आऊं बि साईं ते असांजो बि आऊं बि डिफेंस में रहंदो आहियां। चल बस अचो त मुलाक़ात कजो सर, मुलाक़ात थींदी इंशाल्लाह। इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूर। थैंक यू सर, दुआउनि में याद। थैंक यू सर। दुआ में याद कजो। बिल्कुल सर, अल्लाह ख़ुश माण्हू सभु न सोणा, पक्षी सभु न हिंज, कंहिं माण्हू में अचे बू बहार, उहो आहे असांजो अली अकबर पठान साहब। वाह वाह वाह, जबरदस्त जबरदस्त। ओके, थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग सर। इनो ॾिसो न न बस मोहब्बत कंदा आहिनि सभु, इहा ई मोहब्बत हूंदी आहे, इहे रिश्ता आहिनि। चलो शुक्र आहे कुझु माण्हू सुञाणंदा आहिनि अञा बि, थींदो आहे न पुराणो अरसो थी वियो न सर, न थींदो आहे न हाणे वक़्तु हिकिड़ो। मां हिकिड़ो शो में हिते वियुसि त हिकिड़ो मूंसां गॾु हिकु फिल्म स्टार हो, पुराणो आहे, आसिफ खान साहब, हिकिड़ो वॾो नालो फिल्मनि जो शुरू में। त वियो त सभिनि खे चयो त यार आप में से बहुत से लोग मुझे नहीं जानते होंगे, मैं फिल्म स्टार हूँ। त हुते कॾहिं कॾहिं थींदो आहे नई जेकी व्यूअरशिप आहे न उनखे पोइ नयनि जी ख़बर आहे, पुराणनि जी वधीक घटि ख़बर हूंदी, त इहो थींदो आहे। इनमें को माइंड जी ज़रूरत ई कोन्हे माइंड करण जी। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा भाउ हिकिड़ी ॻाल्हि कई न, उन ते असां खिलियासीं बि सभु, त जो चई नंढे लाइ काटी तव्हां बसि अलाए मां केतिरे सालनि जो आहियां, को ख़बर कोन्हे मूंखे। इन में सर तव्हांजी उमिरि जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो, माना तव्हां पाण खे फिट रखियो आहे। सर मां ख़बर मूंखे बि यादि कोन्हे केतिरा साल थी विया आहिनि, बाक़ी 22 साल त मीडिया में थी विया आहिनि। 22 साल मीडिया में थी विया आहिनि, माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा सर खां पुछंदासीं फेवरेट मौसीकी, मतलब मौसीकी जे हवाले सां इंट्रेस्ट आहे, ॿुधंदा आहियो? हाँ बिल्कुल इंट्रेस्ट आहे, ग़ज़लूं वधीक ऐं पुराणा गाना, थोरो पुराणो तबियत जो आहियां। अच्छा, स्लो सॉन्ग वधीक ॿुधंदो आहियां, ऐं ग़ज़ल जेतिरा बि सिंगर आहिनि सभिनि खे ॿुधंदो आहियां। सभिनी खे ॿुधंदा आहियो। अच्छा कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा केर किथां खां भाउ? हा भेण, शहर नसीराबाद खां मीर शेख थो ॻाल्हायां। जी जी अदा, रंगत भरी शाम में वेलकम कयूं था। छा चवणु चाहींदो भाउ? अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे। ऐं सभ खां पहिरियों त सीनियर मोस्ट असांजो केटीएन जो अली अकबर साहब जन खे अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम सलाम अदा, ख़ुशि आहियो? ठीकु आहियो भाउ? अल्लाह जी महिरबानी, अल्लाह जे लख सां। तव्हां ख़ुशि आहियो? मुंहिंजा मौक़ सां ख़ुशि तबियत ठीकु आहे? अलहमदुलिल्लाह सर, अलहमदुलिल्लाह अलहमदुलिल्लाह। हा भेण, टॉपिक तव्हांजो आहे रिश्तनि जे हवाले सां। जी। रिश्तो जेको आहे सो असुल में फारसी ॿोली जो लफ़्ज़ आहे। अच्छा। रिश्तो चयो वेंदो आहे कची तंदो या कचो धाॻो। सही। कचे धागे तव्हां फिल्म बि ॾिठी हूंदी शायदि, पाकिस्तानी। ऐं सभ खां पहिरियों त रिश्तो जेको टुटंदो आहे त रिश्तो ऐं शीशो ॿई हिकु केतिरा नाज़ुक आहिनि, पर सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे रिश्तो ग़लति फ़हमी सां टुटंदो आहे,
शीशो ग़लतीअ सां टुटंदो आहे। त इन में असांजो अमर जलील जो कौल आहे त जिते लालचंद जूं बाज़ारूं आबाद हुजनि उते रिश्तनि जा शहर वीरान थी विया आहिनि, चाहे उहे दोस्ती जा हुजनि या रत जा हुजनि। वाह वाह ज़बरदस्त। तो अस्सलाम वालेकुम वात जी लतीफ़ हक़ मौजूद। वालेकुम सलाम। थैंक छा यू। त ॻाल्हि कई आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त रिश्तो ग़लतफ़हमी खां टुटंदो आहे ऐं शीशो जेको आहे उहो ग़लती खां टुटंदो आहे। छा त ॻाल्हि, इन ई हिकिड़े जुमिले में सभु कुझु सभु ॻाल्हि अची वियो। सभु कुझु अची तमामु नंढी ॻाल्हि कई पर तमामु सुठी ॻाल्हि कई। बिल्कुलु। ऐं जेके क़दुरु वारा हूंदा आहिनि उहे पंहिंजो रिश्तो बचाइण जी कोशिशि कंदा आहिनि। ॾिसो रिश्तो ठाहिण में सदियूं लॻी वेंदियूं आहिनि, टाइम लॻी वेंदो आहे, टुटण में हिकिड़ो लम्हो लॻंदो आहे ऐं उहो लम्हो हूंदो आहे ग़लतफ़हमी जो। तव्हां हाणे कंहिंखे रिश्तो बचाइणो हूंदो आहे न त हू 10 अहिड़ी शयूं ॻोल्हींदो जंहिंमां रिश्तो बचे ऐं टोड़ण वारनि खे सिर्फ़ु हिकिड़ो बहानो खपंदो आहे त मूंखे बहानो मिले थो मां हिनखे टोड़े छॾियां। त हर कंहिंजी पंहिंजी नियत ते आहे त हू छा थो चाहे हुन टाइम बसि। अच्छा अच्छा, कॉल भी आहे मिसेस रहमान नवाबशाह का। हेलो अस्सलाम वालेकुम मिसेस रहमान। जी वालेकुम सलाम, खैरियत सां ठीक ठाक और मेहमान साहबन के भी सलाम। वालेकुम सलाम। वालेकुम शाजिया के मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे। थैंक यू। हेलो 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 जी जी, शाजिया के हैप्पी मेनी 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 हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे। थैंक यू। बर्थडे आहे तो मुंहिंजे वालिदैन के भी घणो सलाम, सभिनी फैमिलीज़ के घणे मुबारकूं। खैर मुबारक ॿियो छा चवणु चाहींदो? मां ये चवणु चाहींदुसि ये दिल में रहने वाले दिल से नहीं निकलते, बदले हजार मौसम रिश्ते नहीं बदलते। क्या बात ज़बरदस्त। रिश्ता त खटा मीठा रिश्ता हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी अहमियत जेको आहे हू जेके वॾा हूंदा आहिनि न हू नंढे हूंदे खां असांखे सम्झाईंदा ईंदा आहिनि की भई भेण आहे, अदब करिणो आहे, भाउ आहे, चाचा मामा, त ही वॾनि जी तरबियत हूंदी आहे रिश्ता निभाइण। सही, बिल्कुलु सही। ऐं क़ुरान पाक में भी आहे दिल कुर्बा वल यतामा वल मसाकीन व अपने सबील, तेरी पंहिंजा करीब अज़ीज़ उन्हनि जो ख़्यालु करणु घुरिजे। उन्हनि जी वॾी अहमियत आहे ऐं असां जेको रोल प्ले कंदासीं त उहो असांजे नेकनि में शुमार थी वेंदो। हाँ ईअं त आहे, बिल्कुलु सही था चओ। इहो ई चवणो। अच्छा, अली भाई सां ॻाल्हाईंदो? जी जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? महिरबानी होदा, तव्हां ठीकु आहियो ऐं माशाल्लाह तव्हां सुठो मेंटेन रखियो आहे पाण खे। थैंक यू महिरबानी। ऐं इहो ई चवणो कि ज़बरदस्त तव्हांजा ड्रामा ॾिठा। थैंक यू। ऐं अवां केटीएन में बि आया हुआ त मज़र जे शो में। जी जी जी। अच्छा, तॾहिं तव्हांखे ॾिठो हुयो। जी जी थैंक यू। बस तव्हांखे ॾिठो ॿुधो। महिरबानी। मूंखे इहो चवणो कि आउट ऑफ डोर शूटिंग त तव्हां कई आहे पंहिंजो कालम वग़ैरह में, आउट ऑफ कंट्री बि कया आहिनि? जी जी, मां जापान करे आयो आहियां, सिंगापुर, मलेशिया, थाईलैंड, श्रीलंका, तमामु काफ़ी जॻह ते शूट कई आहे मूं ॿार। हिनमें त वॾे में वॾी बजट हुअणु घुरिजे। जी जी, वो मां प्राइवेट प्रोडक्शन हुई, हिकिड़ो जापान करे आयुसि पीटीवी जो ऐं हिकिड़ो जियो जो मुंहिंजो प्रोजेक्ट सिंगापुर जो। त ज़ाहिर बजट हूंदो आहे, उहो पाण कंदा आहिनि, सभु शयूं मैनेज कंदा आहिनि हर शइ। हाँ बस जेतिरो सुठो पैसो हूंदो त ओतिरो ई सुठो ड्रामो बि। जी जी बिल्कुलु। एडवर्टाइज़मेंट जेतिरी हूंदी। बिल्कुलु बिल्कुलु। तमामु ज़बरदस्त सुठो ड्रामा कनि पिया। असांजो पाड़ेसी मुल्क त तमामु फैन आहे असांजे जेके ड्रामा आहिनि उन्हनि जो। बिल्कुलु सही। जी बिल्कुलु। थैंक यू। थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं जेको आहे अली भाई खां असां इहे पुछंदासीं, जीअं असां पुछोसीं मौसीक़ी सां हर माण्हू खे चाह हूंदो आहे, हिननि जो मूंखे बि आहे, पर जेके गज़ल वग़ैरह ॿुधण जो वधीक तव्हांखे शौक़ु आहे। अॼुकल्ह जेके सिंगर्स आहिनि जेके पंहिंजा सिंधी, इन्हनि मां को फेवरेट आहे तव्हांजो? अॼुकल्ह मां असल में मां शुरू खां ई पुराणा सिंगर जेके मुंहिंजे पसंदि, हुमेरा खे मां ॿुधंदो हुउसि वधीक, ऐं शमन जा मां पुराणा सॉन्ग जेको आहिनि उहो पुराणा सॉन्ग, मास्टर मंज़ूर दोस्त बि हुयो, अलाह ताला उनखे बख़्शे नसीब करे, उनजा सॉन्ग हुआ, या मंज़ूर सखराणी जा सॉन्ग हूंदा हुआ पहिरीं जा, त पर पुराणा सॉन्ग हा जेको शुरू जा हूंदा हुआ उहो मां अॼु बि ॿुधंदो आहियां। बाक़ी उर्दू में पंकज आहे, घणा ई सिंगर आहिनि उनमें त जदीस आहे, मतिलबु उनमें ॿुधंदो आहियां, थोरो कॾहिं कॾहिं टाइम मिलंदो आहे तॾहिं। अच्छा अच्छा, टाइम जे हवाले सां सोचंदासीं त जीअं सर जो कॾहिं कॾहिं टाइम मिलंदो आहे त मां ॿुधी वठंदो आहियां, त पुछंदासीं त कॾहिं कॾहिं टाइम मिलंदो आहे कुकिंग करे वठंदा आहियो? हा बिल्कुलु, मां शादी खां पहिरीं 5 साल हिते कराची में अकेलो हुउसि, त माशाल्लाह मूंखे किचन जो सॼो
कपिड़ा धोइण खां वठी हर शइ मूंखे पाण ईंदी आहे माशाल्लाह। छो छो त अकेलो माण्हू हूंदो आहे त पोइ हर शइ सिखी वेंदो करे, आहे हा, करे भई वेंदो। कुकिंग मां सुठी कंदो आहियां मतिलबु कढ़ाई खां वठी बिरयानी खां वठी हर शइ मां पाण ठाहे सघंदो आहियां वाह। अॼु बि फैमिली में कॾहिं मतिलबु मौक़ो मिलंदो आहे या फारिग हूंदो आहे त वाइफ सां गॾु कंदो आहियां थोरी घणी माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। अच्छा कॉल भी है, कॉल वठंदासीं, ॾिसूं किथां आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि तेजरा? बिल्कुल ठीक, तव्हां ॿुधायो? ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? बिल्कुल ठीक। मिसेस असलम कीअं आहियो, ठीकु आहियो? हा शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? हा बिल्कुल ठीक। पुराना असांजा डायरेक्टर साहब वेठा आहिनि। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। दादा ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह दी तव्हां ठीकु आहियो, ख़ैरियत सां ख़ुशि आहियो? हा शुक्र अल्हम्दुलिल्लाह, दादा दुआ आहे तव्हांजी। छा चवण ख़ैर आहे? बिल्कुल ठीक। टॉपिक ते छा ॻाल्हायूं? हेलो हेलो हेलो, मुंहिंजो टॉपिक ते छा ॻाल्हाईंदो? हा टॉपिक ते इहो ॻाल्हाइणो आहे त रिश्ता तमामु घणी में जामिल आहिनि। सही। इन करे जे रिश्तनि जे बग़ैर ज़िंदगी कोन्हे। बिल्कुल। रिश्तो इहो हूंदो आहे, ॾिसो माउ जेको आहे पंहिंजे बच्चे खे पाले वॾो कंदी आहे, उन में आसिरो रखंदी आहे, ऐं उहे ॿार वरी आख़िर में जॾहिं माइट नंढा थींदा आहिनि त उनखे संभालींदा आहिनि, मतिलबु उहे जॾहिं वॾा थी वेंदा आहिनि त उन्हनि खे संभालींदा आहिनि, उन्हनि जी ख़िदमत कंदा आहिनि। सही। इहा ज़िंदगी आहे ऐं रिश्ते बग़ैर त ज़िंदगी कोन्हे। सही। रिश्तो आहे दुनिया में, रिश्ते जी अहमियत आहे, रिश्तनि सां ई ज़िंदगी आहे। इंसान जीए त रिश्तनि सां गॾु जिए, न त ज़िंदगी अजाई आहे, बेकार आहे। भेणूं ॿाहिरि माइट दोस्ती पाड़ो उहो हर कंहिं सां रिश्ते सां निभाइणो आहे। रिश्ता निभाइण सां ई ज़िंदगी थींदी आहे इंसान जी, उन खां सवाइ ज़िंदगी बेकार आहे। बिल्कुल सही था चओ। ठीकु आहे न दी? दोस्ती जो बि रिश्तो एतिरो प्यारो रिश्तो आहे जेको वक़्त ते माइट पहिरीं फोन कमाईंदा आहिनि पर पहिरीं दोस्ती कमाईंदी आहे जेसि ताईं थिए। ऐं पाड़ो बि तमामु सुठी तरह जेको रिश्तो पाड़े सां बि हिकु प्यारो रिश्तो आहे असांजो। नबी सगुर बि फरमायो आहे त पहिरीं पाड़े वारनि सां तव्हां जेको रखो, त इहो बि हिकिड़ो रिश्तो आहे। सही। इलाही सुठी ॻाल्हि कई तव्हां। आवाज़ अचे थी? बिल्कुल बिल्कुल, ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां, पाड़े वारनि जी जेका ॻाल्हि एड कई न त सुठो। पाड़े वारनि सां बसि हिकिड़ो रिश्तो आहे। हा उन्हनि जो घर खां वधीक रिश्तो आहे। बिल्कुल बिल्कुल सही। थैंक यू मिसेस असलम, तव्हां ते कॉल कई, थैंक्स फॉर कॉलिंग। अच्छा हिननि इहा ॻाल्हि सुठी कई अली भाई, पाड़े वारनि जी जेका ॻाल्हि कयनि त तव्हांखे ख़बर आहे एतिरी अहमियत आहे मोहल्ले वारे पाड़े वारनि जी, एतिरी अहमियत आहे त तव्हांजो मोहल्ले में पाड़े में को बुखियो आहे या उनजी ज़रूरतूं एतिरियूं आहिनि जो पूरो न पियो करे सघे ऐं तव्हां वञी उमिरो करे अचो त अलाह ताला खे उमिरो न खपे, उनखे पहिरीं तव्हां पंहिंजे आस पड़ोस जा हक़ अदा कयो। जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे पड़ोस में हिकिड़ी फैमिली आहे ऐं उहो वीचारो उनजी ज़रूरतूं आहिनि ऐं तव्हां अलाह ताला तव्हांखे एतिरा पैसा ॾिना आहिनि त तव्हांजी मदद करे सघो था, त पहिरीं पंहिंजा उहो फ़र्ज़ पूरा कयो, माइटनि जा पंहिंजा फ़र्ज़ पूरा कयो। उनखां पोइ वञी पोइ तव्हां भले जेकॾहिं फ़र्ज़ आहे उमिरो हज, पर हू पहिरीं ॿिया हक़ूक़ जेके आहिनि उहो ज़रूरु अदा कयो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं जीअं अधी ॻाल्हि कई न पाड़े वारनि जी, त चवंदा आहिनि त काई बि मुश्किल तव्हां ते ईंदी आहे त तव्हांजो जेको पाड़े वारो आहे न उहो पहिरियां पहुचंदो आहे, तव्हांजा पंहिंजा जेके आहिनि उहे बाद में पहुचंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। सो तॾहिं ई नबी साईं बि फरमायो आहे या असांखे हिदायत कई आहे पंहिंजी उम्मत खे त हिक ॿिए जो ख़्यालु मां मुराद हूंदो आहे त पाड़े वारनि जो ई ख़्यालु। इंसानियत जो तमामु वॾो हक़ आहे तव्हां ते। अलाह ताला तेसि ताईं बख़्शंदो न जेसि ताईं तव्हां कंहिंजो दिलि दुखायो जो हू तव्हांखे न बख़्शे। हीअ असां नथा सम्झूं इन ॻाल्हियुनि खे। पहिरीं हक़ अदा कयो इंसानियत जो तव्हां, बाक़ी शयूं त फ़र्ज़ आहिनि पर जेके हक़ आहे उहो अदा कयो तव्हां। बिल्कुलु सही। हिते त असां त उहे था कयूं न त दिलि टोड़ण या कंहिंखे ईज़ा ॾियण असांजे लाइ को मामूली ॻाल्हि थी वई आहे। अॼुकल्ह त ख़ुशी थींदी आहे सभिनि खे न, त अॼुकल्ह ख़ुशी थींदी आहे सभिनि खे त जेकॾहिं साम्हूं वारो आहे त हू सड़े मूंखां मां इहो पातो आहे, मां इहो वरितो आहे, मां इहो, ऐं हीउ केतिरो वॾो गुनाह आहे। इहा तव्हांखे ख़बर कोन्हे त जेकॾहिं कंहिंजी हैसियत कोन्हे ऐं तव्हां हुनखे इहो ॾेखारियो त ॾिसो मां वटि इहो आहे, मूं वटि इहो आहे, मां वटि, हीउ गुनाह में अची वियो, तकबुर में अची वेंदो आहे, हिनजी बख़्शिश कोन्हे, एतिरो वॾो गुनाह आहे इहा। अच्छा अली भाई खां पुछंदासीं, जीअं हाणे तकबुर ऐं हिन जी वॾाई जी ॻाल्हि निकिते आहे, जिन खे तव्हां अगरि ॾिठो हूंदो त उहे कंहिं बि लेवल ते न हुया, वरी हाणे उहे कंहिं लेवल ते आहिनि, त तव्हांजी लाइफ में अहिड़ो को माण्हू जंहिं वरी तव्हांखे मतिलबु फील करायो हुजे, एटीट्यूड में अची वियो हुजे ऐं भई मां अलाए छा आहियां? अच्छा घणा नाला आहिनि, मां इन करे कॾहिं हज़रत अली जो कौल आहे त राज़ हमेशह रखो। हा इहो अॼु तव्हां कंहिंजो राज़ रखंदो अलाह ताला कल तव्हांजो पर्दो रखंदो, त ठीकु आहे। उहो जो ॾिसो हर कंहिंजी पंहिंजी हिकु फितरत हूंदी आहे, नियत हूंदी आहे। अल्लाह ताला असांखे मलंग ठाहियो आहे तबियतनि मां। जेको मुंहिंजा दोस्त 20 साल पुराणा बि आहिनि न, हुनखे ख़बर आहे अली अकबर छा आहे, या हिते जेके 15 साल पुराणा दोस्त आहिनि हुनखे ख़बर आहे अली अकबर छा आहे।
आज हली एक बार कुछ भी हुजे पर आहे उहो ई तबियत आहे त मां चवंदो अल्लाह ताला हर इंसान खे अंदरां मिस्कीन करे बाक़ी जेकॾहिं इज़त ऐं ज़िलत ॾियणु अल्लाह जे हथ में आहे ज़िलत हुई अल्लाह ताला इज़त ॾिनी आहे त अल्लाह ताला तव्हांजे तकबुर जे करे वरी तव्हांखे ज़िलत ॾेई छॾींदो जेतिरो इंसान खे अल्लाह ताला तरक़ी ॾे न त हुनखे अञा झुकणु खपे त अञा हू थोरो थिए की अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे त मूंखे एतिरो अता कयो मां लाइक़ु कोन आहियां बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ कॉल ॿिए कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम अच्छा कॉल जो कोई डिस्कनेक्ट थी वई ऐं वरी कॉल कयो को मसइलो कोन्हे को अच्छा असांजो जेको प्रोग्राम जो टाइम आहे अली भाई उहो बि लॻभॻि ख़तम ई थी वियो आहे छो जो ख़बर कोन पई 2 कलाक कीअं गुज़री वेंदा आहिनि कॉलर्स हूंदा आहिनि तव्हां जहिड़ा सुठा सुठा गेस्ट ईंदा आहिनि ऐं जॾहिं गेस्ट सुठा हूंदा आहिनि न मज़ो ईंदो आहे होस्ट ॿुधंदी आहे भई ॾाढो सुठो ॻाल्हाईंदा आहिनि ऐं इंजॉय कयो मूं बि ऐं फस्ट टाइम मां अली भाई सां मिली आहियां अॼु KTN जे थ्रू मां थोड़ा सारा मूंखे सची ॿुधायां मूंखे तमामु घणो सुठो लॻो छो त हिकिड़ो तमामु वॾो अरसो आहे हिते गुज़ार पियो गैप अची वियो मुंहिंजो थोरो हिते अचण जो छो पंहिंजी मसरूफ़ियत आहे शूट हूंदी आहे कमु हूंदो आहे त मुलाक़ात त बसि इहा आबिद जो फ़ोन आयो त मां चयो हाज़ुर हुआ मां ऐं मूंखे सुठो लॻो तमामु घणो छो त पुराणे उहो ई ॻाल्हि आहे त पंहिंजे इलाइक़े में अची वियुसि पंहिंजे कॉलोनी में अची वियुसि पंहिंजे घर अची वियुसि वरी त सुठो लॻंदो आहे इहे माशाल्लाह अच्छा अली भाई खां असां लास्ट में मैसेज वठंदासीं ऐं पहिरियां त इहो त वॾी वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां टाइम कढी असां वटि तव्हांजी महिरबानी तव्हां लाइक़ु सम्झो त वरी मूंखे यादि कयो ऐं मूंखे तमामु सीरियसली दिलि मां ख़ुशी थी आहे छो त पुराणो माहौल मिलियो आहे त मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे इंशाल्लाह वरी नेक्स्ट टाइम बि मिलंदासीं अली भाई अच्छा आख़िर में को मैसेज ॾियणु चाहियो अच्छा मैसेज उहो ई आहे जेको मां हमेशह ई डे जे हवाले सां मां थोरो जो मूंखे दुख थींदो आहे त मूंखे मां न कंदो आहियां मैसेज मदर डे ते या फादर डे ते मां मैसेज न कंदो आहियां अच्छा मतिलबु मूंखे लॻे थो मां सिर्फ़ु छा हिकिड़ो मख़सूस मैसेज कयां त ख़तमु थी वेंदो हिकिड़ी शइ ख़तमु थी वेंदी ख़ासि कर मां ऐं पीउ जेके रिश्तो आहे ही अल्लाह ताला बसि अल्लाह ताला उनखे न ॾेखारे जंहिंजा न आहिनि माउ पीउ हुननि खे क़दुरु हूंदी त माउ पीउ हूंदा छा आहिनि त अॼुकल्ह मां पंहिंजे पाण खे हमेशह चवंदो आहियां मां जेको कुझु आहियां पंहिंजी माउ जी दुआनि सां आहियां ऐं मां ही मतिलबु ही डायलॉग कोन्हे फिल्मी ही वाक़ई हक़ीक़त आहे त जेके अॼुकल्ह हालात हलनि पिया जेके असां नौजवान नसल आहे उनखे रिक्वेस्ट कंदुसि त पंहिंजी माउ पीउ जी तमामु घणी इज़त कयो छो त जेको कुझु तव्हां अॻियां थींदो या हो आयो उहो सिर्फ़ु माउ पीउ जी दुआनि सां आयो बिल्कुलु सही त माउ पीउ जी तमामु घणी इज़त कयो अल्लाह तव्हांखे एतिरी तरक़ी ॾींदो तव्हांखे ख़बर ई कोन पवंदी बिल्कुलु बिल्कुलु सही ऐं इलाही सुठो मैसेज अली भाई ॾिनो ऐं टाइम बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे सुभाणे ज़िंदगी रही त वरी किन नवनि महिमाननि सां किन नवनि ॻाल्हियुनि सां किन नवनि चेहरनि सां तव्हां सां गॾु हूंदासीं तेसि ताईं मूंखे मुंहिंजी टीम खे ॾींदो इजाज़त अल्लाह हाफ़िज़ बाय बाय